محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها المدثر قم فأنذر وربك فكبر وثيابك فطهر والرجز فاهجر ولا تمنن تستكثر وَلِرَبِّكَ فَاصْبِرْ آمنت بالله صدق الله العلي العظيم برادران اسلام سورہ مدثر جو ابتدائی آیتوں وہاں جالو تلاوت कयूं वियूं आहिनि अॼोकी हिन भलारी रात जे अंदरि सभ खां पहिरीं पाण क़ुर करीम जी हिन आयत सगूरी जे तर्जुमे ऐं तफ़सीर खे सम्झंदासीं उन खां पोइ हिन रात जी अज़मत ऐं बरकत जे हवाले सां मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं पढ़ंदासीं। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अंज़िर व रब्बक फ़कब्बिर ए चादर वेढ़ण वारा यानी ए मोजा कमलिया वारा सोना महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुम फ़अंज़िर उथी खड़ो थी पोइ माण्हुनि खे ख़बरदार कर व रब्बक फ़कब्बिर ऐं पंहिंजे पालणहार जी वॾाई अज़मत बयान कर वसियाबक फ़तहिर ऐं पंहिंजा कपिड़ा पाक रख वर्रुज्ज़ फ़हजुर ऐं पलीताईअ खां परे रह ॿी माना बुतनि खां परे रह छो त उहे पलीत आहिनि। आम इंसाननि लाइ हर क़िस्म जी पलीती ऐं गंदगी खां इज्तनाब लाइ हुकुम आहे पर उहा खणी अक़ीदनि ख़यालनि अमलनि अख़लाक़ जिस्म ऐं लिबास जी छो न हुजे। वला तमनुन तस्तक्सिर ऐं उन लाइ एहसान न कर त उन जो एवज़ या बदिलो ज़्यादा घुरी या उन नीयत सां एहसान न कर त को सुठो बदिलो मिले छाकाणि त तो ते नबूअत जो बार पियो आहे तंहिं करे हिकु दीन जी दावत ॾींदड़ दाईअ वांगुरु बिना कंहिं तमा जे साबित क़दमीअ सां ही मनसब निभाए वले रब्बिक फ़स्बिर ऐं पंहिंजे रब जे हुक्म लाइ सब्र कर। फ़ैज़ा नुक़िर फ़िन्नाक़ूर पोइ जॾहिं सूर में फूकबो फ़ज़ालिक यौमइज़िन यौमुन असीर त उहो ॾींहुं ॾाढो सख़्तु ॾींहुं हूंदो अलल काफ़िरीन ग़ैरु यसीर ऐं काफ़रनि ते त ख़ासि तरह सां आसान न हूंदो। ज़रनी वमन ख़लक़्तु वहीदा छॾे ॾे मूंखे ऐं उन शख़्स जंहिंखे मूं अकेलो पैदा कयो आहे यानी वलीद बिन मुग़ीरा खे छॾे ॾे त उन जी पाण ई ख़बर लहंदुसि। ही आयतूं वलीद बिन मुग़ीरा अल मख़ज़ूमी लाइ नाज़िल थियल आहिनि जेको हिकु उम्र रसीद काफ़र हो तंहिं हज जी मौसम में मके जे कुरैशियुनि खे चयो त हज ते अरब क़बाइल जा वफ़ूद ईंदा ऐं उहे ज़रूरु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलंदा त तव्हां उन्हनि खे वरगलाइण लाइ कहिड़ी तदबीर कंदा। सभु उन ते मुतफ़िक़ थियो त जीअं असांजो मनसूबो कामयाबु थिए। कंहिं चयो त उन्हनि खे चयो त मुहम्मद काहिन आहे नऊज़ बिल्लाह, कंहिं चयो त उन्हनि खे ॿुधायो त शाइर आहे, कंहिं चयो त जादूगर आहे, कंहिं चयो त मजनू आहे। बिल आख़िर हिन चयो त सभु चइजो त जादूगर आहे जेको जादूअ ज़रिए माण्हुनि खे पीउ माउ भाउ ऐं भेण ऐं अज़ीज़ अकारब खां जुदाई करे छॾे थो। ऐं जेको बि क़बीलो या वफ़द अचे पियो त उनखे सभु मुशरिक ऐं काफ़र इहो चवनि पिया त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जादूगर आहे उनखां बची रहिजो न त तव्हांखे मशहूर यानी जादूअ जे असर में गिरफ़्तार करे छॾींदो। तंहिं ते ही आयतूं नाज़िल थियूं ऐं उन वलीद जूं सभु शरारतूं अल्लाह ताला ॿुधायूं ऐं जेके अक़ूबतूं उन सां कयूं वेंदियूं उन जो पिणु ज़िक्र आहे।
अल्लाह ताला ते इरशाद फरमायो वजअलतु लहू मालम ममदूदा ऐं उनखे जझो माल ॾिनुमि वबनीन शुहूदा ऐं मजलिसुनि में आॾो रहण वारा पुट ॾिनामांसि ग़ालिबन वलीद बिन मुग़ीरा खे 12-13 पुट हुआ जे हर वक़्तु संदसि ख़िदमत में हाज़िर हुआ। हज़रत ख़ालिद बिन वलीद सैफ़ मिन सुयूफ़िल्लाह बि संदसि फ़र्ज़ंद हो। हज़रत ख़ालिद बिन वलीद जेको अॻिते हली करे इस्लाम जो तमामु वॾो सिपह सालार बणियो। वमहदतु लहू तमहीदा ऐं उन लाइ ज़िंदगी जे हर क़िस्म जे सामान जी कुशादगी कयमि। हाणे अल्लाह ताला उन्हें मालदार जूं निशानियूं पियो ॿुधाए। सुम्मा यतमउ अन अज़ीद पर पोइ बि कम वक़्त ऐं लालच रखंदड़ा त अञा बि खेसि वधीक ॾियां। कल्ला इन्नहु कान लिआयातिना अनीदा ईअं हरगिज़ न थींदो, बेशक उहो असांजे आयतुनि जो वेरी आहे। चुनाचे उनखे हिर्स जी सज़ा मिली ऐं बेयारो मददगार मोह। सउरहिकुहु सऊदा ऐं अञा किथे ॻाल्हि अथसि अनक़रीब खेसि हिक ॾुखीअ चाढ़ीअ ते चाढ़ाईंदुसि, यानी जहन्नम जे हिक ॾुखिए जबल ते जबरन चाढ़ाईंदुसि। इन्नहु फ़क्कर वक़द्दर बेशक उन दिल में सोच कई ऐं का रिथ रिथियाई। फ़कुतिल कैफ़ क़द्दर पोइ अल्लाह जी मार पवेसि कहिड़ी न रिथ रिथी अथाई। सुम्मा कुतिल कैफ़ क़द्दर वरी बि अल्लाह जी मार पवेसि शाल बर्बाद थी वञे कहिड़ी न रिथ रिथी अथाई। सुम्मा नज़र पोइ हाज़रीन मजलिस ते नज़र फेरायाई। सुम्मा अबस व बसर पोइ मुंहुं बुछड़ो कयाई ऐं मुंह में घुंड विधाई। सुम्मा अदबर वस्तकबर पोइ पुठी ॾिनाई ऐं तकबुर ऐं वॾाई कयाई। फ़क़ाल इन हाज़ा इल्ला सिहरुन युसर पोइ चयईं त ही क़ुरान त रुॻो जादू आहे जेको अहिड़नि जादूगरनि खां घणे वक़्त खां ईअं हलंदो पियो अचे। इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर इहो त रुॻो हिकु इंसान जो कलाम आहे। सउस्लीह सकर जल्दी मां अल्लाह खेसि जहन्नम में विझंदुसि। दोस्तो, क़ुरान पाक मुंहिंजे आका ते नाज़िल थियो ऐं उन मुंहिंजे महबूब आका सां जन बुग़्ज़ रखियो, काफ़रनि तअस्सुब रखियो, दीन इस्लाम खां बाग़ी बणिया। उन्हनि सभिनी जूं अलामतूं रब्बे काइनात जी ज़ाते बाबरकात पंहिंजे क़ुरान करीम में ॿुधायूं त मूं रब उन खे नेमतूं बि ॾिनियूं हुओ, औलाद बि घणो हो, तंहिंजे बावजूद बि हरीस हो ऐं मुंहिंजे महबूब जे मथां ईमान न आंदनि। पोइ उन्हीअ जे लाइ रब्बे काइनात जी ज़ाते बाबरकात ही सभु ऐलान कयो त जॾहिं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र हलंदो हो त मुंहं में घुंड विझंदो हो, उनखे ॻाल्हि न वणंदी। मालूम थियो त जिथे शान मुस्तफ़वी हले उते ख़ुशि असलूबी सां ॿुधण वारो मुंहिंजे आका जो आशिक़ हूंदो आहे ऐं मुंहिंजे महबूब जी तारीफ़ ॿुधी जेको मुंहं में घुंड विझे उहो मुनाफ़िक़ हूंदो आहे। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त उन जे लाइ मूं रब जहन्नम तयारु कयो आहे। वमा अदराक मा सकर ऐं तोखे कहिड़ी ख़बर त सकर यानी जहन्नम छा थींदो आहे। ला तुबकी वला तज़र हा उहा अहिड़ी बाग़ आहे जो न की कुझु बाक़ी गोश्त थी रखे ऐं न की हॾा थी छॾे, यानी गोश्त खे बि साड़े छॾींदड़ा त हॾनि खे बि साड़े छॾींदड़ा। लवाक़तुल लिल बशर जेका माण्हुनि जी चमड़ीअ खे साड़े अंगरनि या कोयलनि जहिड़ो कारो कंदड़ आहे। अलैहा तिसअत अशर ऐं उन दोज़ख ते 19 फ़रिश्ता या दारोगा मुक़रर कया आहिनि। वमा जअलना अस्हाबन नार
इल्ला मलाइकतम वमा जअलना इद्दतहुम इल्ला फितनतल लिल्लज़ीन कफ़रू लियस्तयक़िनल लज़ीन ऊतुल किताब वयज़दादल्लज़ीन आमनू ईमानन वला यर्ताबल्लज़ीन ऊतुल किताब वल मुमिनून वलियक़ूलल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरदुन वल काफ़िरून माज़ा अरादल्लाहु बिहाज़ा मसला कज़ालिक युदिल्लुल्लाहु मन यशाअ व यहदी मन यशाअ वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हु वमा हिया इल्ला ज़िक्रा लिल बशर। अल्लाह तबारक व तआला फरमायो ऐं असां उन्हीअ दोज़ख जा दारोगा रुगो मलाइका ई कया आहिनि। संदन तइदाद खे असां काफ़रनि लाइ फितनो बनाए छॾियो आहे त जीअं अहले किताब खे यकीन थी वञे, छाकाणि त संदन किताबनि में बि दारोगनि जो तइदाद 19 मलाइक ॿुधायो वियो आहे ऐं ईमान वारनि जो ईमान वधी वञे ऐं अहले किताब ऐं मोमिन कंहिं शक ऐं तरद्दुद में न रहनि ऐं जन जे दिलनि में नफ़ाक़ जी बीमारी आहे उहे ऐं काफ़र चवनि था त हिन मिसाल ॾियण मां अल्लाह जो छा मतिलबु आहे। अहिड़ी तरह अल्लाह जंहिंखे वणेसि तंहिंखे गुमराह कंदो आहे, जंहिंखे वणेसि हिदायत कंदो आहे। तुंहिंजे रब जे लश्करनि खे उन खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे। ऐं हीउ दोज़ख जो बयानु त माण्हुनि लाइ रुगो नसीहत आहे त इंसान पंहिंजी आक़िबत सुधारे ऐं जहन्नम खां पाण खे बचाए। जने क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब अव्हां जो को उम्मती ईअं न चवे त असांखे ख़बर न हुई। जे ख़बर हुजे हा त मुंहिंजा मौला तुंहिंजो ज़िक्र कयूं हा, तुंहिंजी इबादत कयूं हा, तुंहिंजे जन्नत जी तलब करे जहन्नम खां बचण जी घुर कयूं हा। लेकिन मुंहिंजे मालिक काइनात ख़ालिक काइनात अरहमुर राहिमीन रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात असां ऐं अव्हां खे पंहिंजे मिठड़े महबूब जे ज़रिए आगाह फरमायो त ए मुंहिंजे हबीब जा उम्मतीयो, अव्हां मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ण वारा आहियो। अव्हां उहे कम न कजो जेके काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि कया हुआ। अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए रहियो आहे कल्ला वल क़मर वल्लैल इज़ा अदबर वस्सुब्हि इज़ा अस्फर इन्नका लहदल कुबर नज़ीरल लिल बशर लिमन शाअ मिनकुम अन यतक़द्दम औ यतअख़र। कॾहिं बि न कसम आहे चंड जो ऐं पिण कसम आहे राति जो जॾहिं उहा पुठीरी थींदी आहे ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं उहो रोशन थींदो आहे। बेशक उहो दोज़ख बि वॾियुनि शयुनि मां हिकु आहे, इंसाननि खे ख़बरदार कंदड़ आहे। लिमन शाअ मिनकुम अन यतक़द्दम औ यतअख़र, तव्हां मां उन माण्हूअ लाइ जेको नेकी करे अॻिते वधणु चाहे ऐं वञी जन्नत माणे या वञी बुराइनि में फासी पवे ऐं पुठिते रहिजी वञे ऐं वञी दोज़ख जो ॿारणु थिए। कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला अस्हाबल यमीन। सब को जीव पंहिंजनि कयल कमनि जे एवज़ गह पल या गिरवी रखियल आहे सवाइ साॼे पासे वारनि जे जिन खे अमाल नामो साॼे हथ में ॾिनो वेंदो। यानी क़यामत जे ॾिहाड़े जेको फ़ैसिलो थींदो न, उहो इंसान जेको ॻह दुनिया में रखी आयो आहे,
जे गुनाहन जी गिलाज़त में मुब्तला है तो उन्हें के उन्हीं जो उहो बदलो दिनो वेंदो पर जे करे नेकियूं खणी आयो आ रब्बुल आलमीन फरमायो तो उन्हें जे लाइ उहो नेकिन वारो समर हुंदो तने अल्लाह वारन फरमायो आ त पोखणी अथई त पोख न त वेंदई मुंद चढ़ी पानी भी थींदुई पोइरो पोइ सुकी थींदई सोक जाथे लुणदो लोको ते सिकंदे हिकड़े संगलाए त अल्लाह करीम जी ज़ात इन दुनिया जे अंदर असाई अवां के इन्हीअ जे लाइ मोकिलियो आ त मुंहिंजा बंदा तू दुनिया जे कमकार लाइ न आहीं ही सब दुनिया जो कारवार तुझे लाइ मूं इम्तिहान जे लाइ आंदो आ त ए बंदा इन दुनिया जे ऐशो इशरत में केतिरो मुस्तग़रिक़ बणिजी वञी थो ऐं मूं अल्लाह खे केतिरो यादि थो करी तोखे नूर ॾियण वारो मां अल्लाह ज़ुबान ॾियण वारो मां अल्लाह हथ ॾियण वारो मां अल्लाह पेर ॾियण वारो मां अल्लाह बच्चा ॾियण वारो मां अल्लाह तोखे पालण वारो मां अल्लाह सिहत ॾियण वारो मां अल्लाह पोइ तूं मूं अल्लाह जे रस्ते खे छॾे दर दर ते छाजे लाइ भटकंदो रहे अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमायो कुल्लु नफ्सिम बिमा कसबत रहीनतुन इल्ला अस्हाबल यमीन फी जन्नातिन यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर हाणे रब्बुल आलमीन फरमाए थो उहे बागन में हूंदा हू पुछंदा केर साजे पासे वारा जिनके साजे हथ में अल्लाह करीम उन्हनि जो अमाल नामो ॾींदो ही जेके कुल्हनि ते किरामन कातिबीन लिखनि पिया था इहो तुंहिंजो मुंहिंजो अमाल नामो आहे तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी जो हिसाब ऐं किताब आहे रब्बुल आलमीन क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं हथ में ॾींदो हथ में अमाल नामो मिलंदे ई मोमिन ख़ुशि थी वेंदा छो त साजे हथ में मिलंदो न रब्बुल आलमीन फरमायो जेके साजे हथ में अमाल नामो ॾिनो वेंदो ख़ुश नसीब हूंदो उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो फी जन्नाति यतसाअलून उहे बागन में हूंदा हू पुछंदा अनिल मुजरिमीन ॾोहारिन खां कंहिंखां पुछंदा अदा ॾोहारिन खां ऐं ॾोहारी किथे हूंदा छा जन्नत में गॾु हूंदा छा उन्हनि सां न जन्नती जन्नत में जेका सतनि आसमाननि खां मथे आहे ऐं जहन्नमी जहन्नम में जेको तहत सरा सतनि ज़मीनुनि खां हेठि उन्हें जन्नत वारनि जे दरमियान जहन्नम वारनि जे दरमियान अल्लाह रब्बु करीम ही हिजाब पर्दा ख़त्म कराए छॾींदो न आसमान जा हिजाब हूंदा न ज़मीन जा पर्दा हूंदा उहे जन्नत वारा जन्नत मां जहन्नमिन सां ॻाल्हाईंदा हाणे ॿ ॻाल्हियूं महसूस थियूं त जन्नत वारा जहन्नमिन खे ॾिसंदा ठीकु आहे हू त नेमतुनि में आहिनि ऐं उहे जन्नत वारा उन्हनि सां ॻाल्हाईंदा भला जहन्नम वारा ॿुधंदा अॼु तव्हां ऐं असां जंहिं अक़ीदे ते क़ाइम दाइम आहियूं असांजो अक़ीदो आहे त असांजा अहले ममाती जिन खे असीं दफ़न करे था अचूं इहा ॻाल्हि सम्झण जोगी आहे मुंहिंजे आका फरमायो त गुज़ारे वियल माण्हू जॾहिं मैयत जी सूरत अख़्तियार करे थो त उनखे गुस्ल ॾियण महिल उन जा पासा आहिस्ते आहिस्ते उथलायो पाणी न तेज़ गरम हुजे न तेज़ थधो हुजे उन जे लाइ उहो पाणी नॉर्मल हुजे जेको आम ज़िंदगीअ जे अंदरि इस्तेमालु कंदो हो छो मुंहिंजे आका फरमायो जॾहिं अवां कुल्हे कांधी थी उन क़बर वारे खे क़बर में लाहिण जे लाइ खणी हलंदा आहियो न उहो चवंदो आहे अदा मूंखे आहिस्ते खणो छो त हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त उन जा हॾा जीअं न कंहिं माण्हूअ जा हॾा भॼनि त उन मैयत जा ॼण त हॾा टुटंदा आहिनि उहो मैयत चवंदो आहे त मुंहिंजे खट खे ॾोलीअ खे आहिस्ते खणी हलो
हाणे असां जॾहिं उन मैयत खे दफ़नाए आयासीं, ठीकु आहे, हाणे उन खे दफ़नाइण खां पोइ ॿुधायो भला उन में साहु अचे थो? ॻाल्हायो। मुनकर नकीर बि पुछंदा न, हुज़ूर फरमायो आहे पुछाणो थींदो न, पुछाणो मुअल खां थींदो या जेरे खां? जेरे खां ॻाल्हाए, हिकिड़े ॻाल्हायो आहे, ॿिया बि ॻाल्हाईंदा, सम्झ जी ॻाल्हि आहे। पुछाणो हमेशह जेरे खां थींदो न, छो त हाणे हू आलम दुनिया मां मुनक़त थी आलम बरज़ख में वियो आहे। त आलम बरज़ख हिकिड़ो अहिड़ो जहान आहे जंहिं जो ताल्लुक़ बाने ख़ुदा जी ज़ात सां। हाणे भला उहो बानो जॾहिं मैयत थी, दम परवास थियो, क़ब्र में वियो, हाणे अॼु ताईं अव्हां कंहिं आलिम खां ॿुधो आहे त भला हाणे उन जे हिसाब किताब जे लाइ जेके ॿ मलाइक सॻोरा मुनकिर ऐं नकीर पुछण जे लाइ ईंदा आहिनि, त उन्हनि ॿिन्ही मलाइकनि सॻोरनि जे अचण महिल उहो मैयत उथी वेहंदो आहे। यकीन उन खां सुवाल जवाब थींदा आहिनि। भला हाणे उन खां जॾहिं सुवाल जवाब थी विया त फ़ैसिलो कहिड़ो थींदो आहे उन मैयत जे लाइ? फ़ैसिलो कहिड़ो थींदो आहे उन मैयत लाइ? मूं हिकिड़े दोस्त खे अर्ज़ु कयो, उन चयो साईं या जन्नत या दोज़ख? मूं चयो जे इते जन्नत ऐं दोज़ख आहे त पोइ क़यामत छा जी, हिसाब किताब छा जो? पोइ त क़यामत थियण जी ज़रूरत ई कान्हे। क़ब्र जे अंदरि उन जो दोज़ख ऐं बेहिश्त जो फ़ैसिलो थी वियो, ॻाल्हि ख़तमु। न मुंहिंजा अदा, मुझे आका मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो, जॾहिं क़ब्र जे अंदरि असां उन मैयत खे दफ़नाए वेंदा आहियूं, मुझे आका मदीने वारे साईं फरमायो त हाणे जॾहिं उन खे दफ़नाइण वारा मोटी वेंदा रहिया हूंदा आहिनि त उन्हनि जे जुतनि जो खड़को बि उहो मैयत ॿुधंदो आहे। अबा ॿुधंदो उहो जंहिंमें ॿुधण जी सघ हुजे, ताक़त हुजे, पावर हुजे। भला गुज़रियल 27 रजब शरीफ़ ते अव्हां खे मूं ॿुधायो त मुंहिंजा मदीने वारा साईं जॾहिं मेराज शरीफ़ ते विया पए त रस्ते में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॾिठो त हज़रत मूसा कलीमुल्लाह पंहिंजी मज़ार क़ब्र जे अंदरि निमाज़ पियो पढ़े। ठीकु आहे, हुज़ूर सच चयो आहे। भला निमाज़ जेरो पढ़ंदो या मोह? जेरो पढ़ंदो। ऐं निमाज़ रूह ते नाहे, मतां को चवे त मूसा अलैहिस्सलाम जो रूह हो। ऐं बैतुल मुक़द्दस जे अंदरि जॾहिं मदीने वारा साईं आया हुआ, निमाज़ मुक़्तदी बणिया हा, सभु इमाम हुज़ूर इमामत कई ही, त उहो रूह, छो त रूह ते निमाज़ कान्हे, रूह ऐं जिस्म ॿिन्ही ते निमाज़ आहे। मालूम थियो त मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन बुराक तां ॾिठो मूसा कलीमुल्लाह खे त हू लहद में क़ब्र में निमाज़ पियो पढ़े। उन तेज़ सवारीअ तां हुज़ूर जी निगाह ऐं तुंहिंजी मुंहिंजी निगाह में फ़र्क़ु आहे। हाणे उहो क़ब्र वारो ॾिसंदो आहे, उन कननि सां जेके दफ़नाए वञनि था उन्हनि जे कननि सां जुतनि जो खड़को बि ॿुधी रहियो हूंदो आहे। हाणे मैयत जॾहिं उथी वेहंदो आहे, उन में साहु रूह विधो वेंदो आहे। जे रूह न पवे त ईअं डॉक्टर कॾहिं बेहोश करे कंहिंजी जंघ वढे, कंहिंजो कनु कपे, कंहिं जा उज़वा वढे छॾींदो आहे, उनखे ख़बर न पवंदी आहे, छो त बेहोश हूंदो आहे। जेकॾहिं उन जे जिस्म में साहु न पवे, क़ब्र जे अंदरि जेरो न हुजे, त मदीने वारे साईं छो फरमायो आहे त क़ब्रिस्तान ते वञो त चओ अस्सलाम अलैकुम या अहलल क़ुबूर। अबा जे मुअल हुजनि पोइ त बुत परस्ती आहे न। इहे त बुत आहिनि जेके न कुझु ॿुधंदा आहिनि, न ॿुधण जी सघ रखंदा आहिनि, न जवाबु ॾेई सघंदा आहिनि। मालूम थियो त हुज़ूर जा आशिक़ उम्मती गुनहगार हुजनि या नेकोकार हुजनि, उन्हनि जे क़ब्रुनि में उन्हनि जे जिस्मनि में रूह मौजूदु हूंदो आहे। छो त जेको क़ब्र जो अज़ाब थींदो आहे न, उन अज़ाब जो ताल्लुक़ उन जे रूह ऐं जिस्म सां गॾु आहे। हाणे जेकॾहिं नेकोकार आहे,
त अल्लाह करीम हुकुम फरमाइंदो आहे मलाइको हिन खे जन्नत जी दरी खोले ॾियो, सोनी थदड़ी जन्नती हीर हिन खे लॻंदी रहे, हिन खे न को अज़ाब थींदो न तकलीफ़ थींदी। लेकिन जेको गुनहगार हूंदो आहे, मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो पंहिंजा हथ मुबारक खोले ॿिन्ही हथनि जूं आङुरियूं आङुरनि में मिलाए मुंडा मिलाए हीअं फरमायो त जेकॾहिं को गुनहगार हूंदो आहे उन गुनहगार बदकार खे ईअं क़ब्र पीढ़ींदी आहे जो हेॾां जूं पासीरियूं हेॾां हलियूं वेंदियूं आहिनि, हेॾां जूं पासीरियूं हीअं हलियूं वेंदियूं आहिनि, ईअं उन खे पीढ़ियो वेंदो आहे। मालूम थियो त क़ब्र जो अज़ाब हक़ आहे ऐं अज़ाब उन खे थींदो जंहिंजे जिस्म में रूह हुजे। हाणे मालूम थियो त गुज़ारे वियल मर गया मरदूद ख़त्मा न दरूद नाहे, छो त गुज़ारे वियल क़ब्र में जीअरो आहे ज़िंदहा उन्हें खे ई या जेकॾहिं नेकोकार आहे त अल्लाह जो उन ते फ़ज़्ल आहे, जन्नती महल हवाउनि में आहे। जे गुनहगार आहे त उनखे अज़ाब ऐं तकलीफ़ आहे। मालूम थियो त उन्हें क़ब्र वारे जो ताल्लुक़ ख़ुदा जी ज़ात सां आहे, उहो ईअं न आहे जीअं तूं असां सम्झूं था त मरी वियो न छुटो न ॿुधे थो न करे थो। पर हाणे फ़र्क़ु इहो आहे त गुनहगार आहे उन जो रुतबो अलॻि आहे, जेकॾहिं नेकोकार आहे। रब्बुल आलमीन जंहिंजे लाइ फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, जेके अल्लाह जा बाना जंहिंजे लाइ रब्बुल आलमीन फरमायो त इन्हनि जे लाइ न को ख़ौफ़ आहे न डप आहे न ग़मगीन थींदा। मालूम थियो त असांजो तुंहिंजो मुंहिंजो ॾाॾो बाबो चाचो मामो क़ब्र में जहिड़ो आहे, पर उन क़ब्र वारे जी एतिरी ताक़त ऐं पावर नाहे जेतिरी ताक़त ऐं पावर अल्लाह पंहिंजे वलीयनि ऐं नबीयनि खे अता फरमाई आहे। नबीयनि जो त इहो पावर हो जो मेराज वारी राति हुज़ूर बैतुल मुक़द्दस पहुता त उहे नबी पंहिंजे रूह ऐं जिस्म सां गॾु जियरा थी ज़िंदह थी हुज़ूर जे पुठियां निमाज़ अदा कयूं। वरी मदीने वारे साईं फरमायो मां पहुतुसि पहिरें आसमान ते ॾाढो आदम मूंखे उते मिलियो। अहिड़ी तरह छहें आसमान ते हज़रत मूसा कलीमुल्लाह मिलियो, चौथे आसमान ते हज़रत इदरीस मिलियो, अहिड़ी तरह हज़रत इब्राहीम सां मुलाक़ात थी, हज़रत ईसा यहया सां मुलाक़ात थी। मालूम थियो त इहो नबीयनि जो नबूवत वारो पावर आहे, पर ज़ाती नाहे। असीं जेको चऊं था त मदीने वारे साईं खे ग़ैब जो इल्मु आहे। हाणे हिकिड़ो मां आहियां अणपढ़ियो ॼट जाहिल, मूंखे का ख़बर न आहे, अख़बार हाणे आॾो बीहारींदो आहे भाई पढ़, साईं मां पढ़ियल न आहियां। पर जेकॾहिं को लिखियो पढ़ियो आणींदो उहो चवंदो साईं ख़बर में हीअ लिखियल आहे। हाणे जेको लिखियो पढ़ियो थियो उनखे पढ़ायो कंहिं वालिदैन तैयारु करे उस्ताद वटि छॾियो ऐं उस्ताद उनखे अलिफ़ ख ॿे बदक वारी पटी सिंधी सूर तख़्ती वारी सेखारी, सबक़नि में पढ़ियो, जुमलनि में आयो, ग्रामर खे सिखियो। मालूम थियो त हू सिखी तैयारु थियो आहे। हाणे हुन जे आॾो तूं सिंधी सूर तख़्ती खणी आहे या इंग्लिश खणी आहे, तोखे पढ़ी ॿुधाईंदो, छो त हू पढ़ियल आहे। अणपढ़ियल जी भेट में हू पढ़ियल आहे। अहिड़ी तरह सां तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी जो पंहिंजो मामूल आहे, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नबीयनि खे पंहिंजो अताई इल्म ग़ैब अता कयो आहे। नबीयनि खे जेका ख़बर हूंदी आहे उहा उम्मतनि खे ख़बर न हूंदी आहे, छो त शान नबूवत ॿी शइ आहे, हीअ नबवी पावर आहे, हुज़ूर जे निगाह जो पावर आहे, असांजे मैयत जो इहो पावर आहे जो मूं पाण हदीस पाक में पढ़ियो त जेकॾहिं तव्हां मैयत खे दफ़नाए था वञो न त पाड़े वारा ॿिया मैयत उन वटि अचनि था, कचहरी कनि था, पुछनि था अदा ॾे हाल वाल, अदो शवाली किथे हो, अदो हाशिम किथे हो, चवंदा अदा उहो असां वटि न पहुतो आहे। पर जेकॾहिं उन्हनि जो ख़ुदा न ख़्वास्ता इंतकाल थी वियो आहे ऐं उन क़ब्रिस्तान में आहे, ॿुधाईंदा त हू तोखां अॻे असां वटि पहुतो आहे, हू ताज़ो मैयत पहुतल उन्हनि खे ॿुधाईंदो आहे त अदा हू गुज़ारे वियो आहे। चई गुज़ारे वियो आहे त कंहिं ॿिए मुक़ाम में पूरो हूंदुसि, हिते असां वटि न आयो आहे। इन्हीअ जे करे
अहले ममाती मुसलमानन के मुसलमानन अज़ीज़न करीबन के ख़ास करे गॾु दफ़नायो वेंदो आहे। इहो ई त सबबु आहे जो हू क़बर वारा क़बरुनि जे अंदरि हिक ॿिए सां हम कलामी थींदा आहिनि। हाणे कीअं थींदा आहिनि? हुज़ूर फरमायो आहे थींदा आहिनि त थींदा आहिनि, कीअं वारो असांखे एतिराज़ आहे ई कोन। त नबीअनि जो जेको पावर आहे उहो जुदा शइ आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं मां तव्हांखे ॾिसां पियो, ॿाहिरि निकिरी बीहां, मूंखे तव्हां का दूरबीनी ॾियो, रोशनीअ जी सूरत में राति जो ऊंदाहीअ में का शइ नज़र न ईंदी, पर मुंहिंजे दूरबीन जे साम्हूं रोशनी बि हुजे, कैमरा जॾहिं मां दूरबीन लॻाई ख़बर पई त राणी बाग जा टावर मूंखे हिते वेझो नज़र पिया अचनि। पर जेकॾहिं अञा दूरबीन में लेंस शीशो मज़बूत आहे त कराचीअ वारो केटी बंदर वारो इलाइक़ो बि मां पंहिंजे हिन ॻोठ करण खान शोरे जी जामे मस्जिद छित तां ॾिसी सघां थो, छो त हुन जा लेंस मज़बूत आहिनि। मालूम थियो त तुंहिंजी मुंहिंजी अखि ॿी आहे ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं जी निगाह ॿी। त इहो हिकिड़ो निगाहुनि जो पावर आहे। जेकॾहिं तुंहिंजा मुंहिंजा असांजा मैयत, हुज़ूर फरमायो मुक़ाम में वञो चओ अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। जेकॾहिं मरी विया आहिनि नथा ॿुधनि त पोइ सलाम कंहिंखे आहे? सलाम कयूं था त उहे ॿुधनि था ऐं सलाम जो जवाब बि ॾियनि था, छो त सलाम करणु सुन्नत आहे, जवाब वाजिब आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कॾहिं बि ग़लति रस्तो न ॿुधाईंदा त असीं सलाम कयूं, हू जवाब नथा ॾियनि त असीं उन्हनि खे गुनहगार था कयूं। मालूम थियो त असां अव्हां जेको दरूद पढ़ंदा आहियूं पंहिंजे महबूब मदीने वारे आका ते, उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला समाअत वारी, ॿुधण वारी उहा सघ अता फरमाई आहे ऐं ॾिसण वारी बसारत वारी उहा निगाह अता फरमाई आहे, जेका तो असां वटि नाहे पर अल्लाह जे नबीअनि वटि आहे। या उन्हनि जी ज़ाती न आहे पर अल्लाह जी अता सां आहे, अल्लाह उन्हनि खे ॾिनी आहे। पोइ रब्बुल आलमीन मूसा कलीमुल्लाह सां तूर ते कलाम पियो करे त उन जी मर्ज़ी आहे जे मुस्तफ़ा करीम खे ला मकान ते घुरायो, उन सां रूबरू कचहरी करे बि उन जी मर्ज़ी आहे। ही त नबूवत जो शान ऐं अज़मत आहे। तूं असां केरु थींदा आहियूं जो उन्हनि जे नबूवत जे पावर खे वतां तोरींदा, फिलाणो नबी हेॾो फिलाणो न न, सभु अल्लाह जा नबी सच्चा शान वारा मान वारा, पर उन्हनि सभिनी मुरसलनि जो सरदार तुंहिंजो मुंहिंजो आका मदीने वारो साईं। त मूं आयत करीमा पे पढ़ी अव्हांखे सम्झाइण जे लाइ त हाणे जन्नत वारा अल्लाह तबारक व तआला फरमायो मा सलककुम फी सकर, तव्हांखे दोज़ख में कहिड़ी ॻाल्हि वठी वई? जन्नत वारा सतनि आसमाननि खां मथे, हू जहन्नम वारा सतनि ज़मीनुनि खां हेठि। जन्नत वारा उन्हनि सां ॻाल्हाईंदा ऐं दोज़ख वारा उन्हनि जन्नतनि जी उन ॻाल्हि खे ॿुधंदा। अॻिते अल्लाह जो क़ुरान थो फरमाए क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, उहे जहन्नम वारा चवंदा, ए पुछण वारा जन्नतियो ॿुधो, हू चवंदा त असीं निमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं, इन्हीअ जे करे जहन्नम में आया आहियूं। अदा तूं न्याज़ भली कर, उर्स मीलाद भली कर, ख़ैर ख़ैरात भली कर, सुठो अमल आहे, पर जेकॾहिं तूं निमाज़ नथो पढ़ी, कुझु बि करी क़यामत जे ॾिहाड़े तोखां तुंहिंजी ख़ैर ख़ैरात जो न, सभ खां पहिरीं जेको रब्बुल आलमीन जे तरफ़ां सवाल थींदो उहो निमाज़ जो हूंदो। ए मुंहिंजा बंदा तो निमाज़ूं केतिरियूं पढ़ियूं? क़यामत जे ॾिहाड़े जेके निमाज़ी हूंदा न अल्लाह जो दीदार कंदा, रब्बुल आलमीन जे साम्हूं सिर झुकाए सजदे में हलिया वेंदा, पर जन कॾहिं बि सिर न झुकायो हूंदो, हाणे ख़ुदा जे ख़ौफ़ ऐं डप जे करे सिर झुकाइण जी कोशिशि करे अॻिते वधंदा त अॻिते न थी सघंदा, पुठीअ भर पोइ वञी लॻंदा, टंगूं निकिरी वेंदनि, पेर उभा थी वेंदनि। त दुनिया जे अंदरि तव्हां सजदो न कयो हो, अॼु बि तव्हांखे इहा तौफ़ीक़ न थींदी। उन खां पोइ वरी
उहे सागा जन्नत वारा चवंदा ए जहन्नमियो अवां जहन्नम में छो विया आहियो। हू चवंदा वलम नकुन तुइमुल मिस्कीन, न निमाज़ पढ़ंदा हुआसीं ऐं न की मिस्कीननि खे खाराईंदा हुआसीं। यानी असां वटि हूंदो हो, माल मिल्कियत वारा हुआसीं, ओताकी हुआसीं, पर रस्मो रवाज सां हलंदा हुआसीं। को मिस्कीन ईंदो हो उनखे दड़का ॾेई मोकिले छॾींदा हुआसीं, न खाराईंदा हुआसीं। माल जो वारिस तूं नहीं, ही ज़मीन ख़ुदा जी आहे, अनाज ख़ुदा जो आहे, मिल्कियतूं अल्लाह जी अता आहिनि। जे अल्लाह जे बाननि खे खाराईंदे त रब राज़ी थींदी। अब हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह, अल्लाह जो प्यारो नबी, एक संदसि मामूल हूंदो हो त पाण हमेशह रोज़े सां रहंदा हा ऐं मानी न खाईंदा हा। मानी तॾहिं खाईंदा हा जॾहिं को न को महिमान वठी ईंदा हा, पोइ रोज़ो अफ़्तार कंदा हा। मामूल हूंदो हो अल्लाह जे प्यारे ख़लील नबी अलैहिस्सलाम हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह जो। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह हिकु भेरे लगातार रोज़े सां रहियो, को महिमान न मिलियो। हिकिड़े ॾिहाड़े ओचिते वञी रस्ते ते बीठो, को महिमान मिले त उनखे वठी अचां, पाण सां गॾु विहारे खाधो खारायां। हाणे उनखे हिकिड़ो शख़्स ॿुढड़ो आहे मिलियो, चाचा हली आ त पाण गॾिजी हली मानी खाऊं। वठी आया। जॾहिं मानी जो दस्तरख़्वान लॻो पियो आहे, मानी खाइण जे लाइ साम्हूं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हथ वधायो, पढ़ियईं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुन शख़्स ईअं खाइणु शुरू कयो। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह फरमाइश त बिस्मिल्लाह पढ़, अल्लाह जो नालो वठी खा। चईं न, मुंहिंजी हीअ उमिरि आई आहे, मूं इहो नालो न वरितो आहे, अॼु कीअं वठंदुसि। चईं जे इन जो मुंहिंजे मालिक जो नालो नथो वठी त उथ, रिड़ी थी रवानो। उथी रवानो थियो, पोढ़ो आहे, लठ हथ में, वञण लॻो। अल्लाह ताला वही फरमायो, ए मुंहिंजा नबी सोणा, ए मुंहिंजा दोस्त इब्राहीम ख़लीलुल्लाह, ॾे त ख़बर हिकिड़े वेले जी मानीअ तां इनखे छो उथारियो अथई। ओ मुंहिंजा मौला बिस्मिल्लाह न पियो पढ़े, तुंहिंजो नालो न पियो वठे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाइस, मुंहिंजा नबी इन जी एतिरी उमिरि आई आहे, भला बिस्मिल्लाह जे करे तो हिकिड़े वेले जी उनखे मानी न ॾिनी आहे। ॾे ख़बर अॼु ताईं इनखे कंहिं खारायो आहे? तो खारायो आहे या मूं खारायो आहे? या अल्लाह तूं ई खाराइण वारो आहे। ए मुंहिंजा ख़लील नबी ख़बरदार इनखे मोटाए, जीअं वणेसि तीअं मानी तुंहिंजी नाहे। मानी रिज़्क़ जो ज़िमो मूं अल्लाह खयो आहे। जंग में हाथीअ खे मण ऐं कील खे कण ॾियण वारो मां अल्लाह आहियां। तूं केरु थींदो आहे? हाणे हज़रत इब्राहीम उथी वञी उनखे भाकुर भरे परचाए वठी आयो। चाचा जीअं वणई, हल मानी खा। चईं अब्बा ॾे त ख़बर, सुञाणा थो तोखे त आहीं बि अल्लाह जो नबी, पर मूंखे दड़का ॾेई दस्तरख़्वान तां उथारियो, ॿीहर छो वठणु आयो आहे? चईं जंहिं अल्लाह जे करे मूं तोखे दस्तरख़्वान ते मानी नथे खाराई, उन अल्लाह जे अमर सां तोखे वठणु आयो आहियां। हाँ? चईं हा। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह उनखे ॿुधायो त मुंहिंजे रब मुंहिंजे मथां नाराज़गी जो इज़हार फरमायो त जेको मूंखे नथो मञे, एतिरी ज़िंदगी इनखे मूं खारायो आहे, तूं हिकिड़े वेले जी वसियत तां उनखे उथारी थो। ए मुंहिंजा नबी न इनखे विहार। हाणे जॾहिं उन बहाने अल्लाह जे ख़लील नबीअ जी इन ॻाल्हि खे ॿुधो आहे, गलनि तां ॻोढ़ा वही आया। ओ मुंहिंजा अल्लाह, तूं एॾो महिरबान त मां तो रब जे मथां ईमान आणे मुसलमान थो थियां। त उन रब ज़ुल जलाल जी ज़ात बाबरकात जी अता आहे। वलम नकुन तुइमुल मिस्कीन, उहे दोज़ख वारा चवंदा न कि मिस्कीननि खे खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नख़ूदु मअल ख़ाइदीन, ऐं असां हक़ जे बरख़िलाफ़ बहस कंदड़नि सां गॾिजी बहस कंदा हुआसीं। ॿुधण जी ॻाल्हि अथव। छा चवंदा? त असीं बहस करण वारनि सां बहस कंदा हुआसीं। जीअं न अॼुकल्ह ॼट जाहिल वेहंदा पाण में, सुन्नी शियो त तूं अहिड़ो, को देवबंदी आहे त बरेलवीअ सां अटकियो पियो हूंदो।
हिक ॿिए सां बहस मुबाहिसा ऐं ख़बर तॾहिं पवंदी ॿई जाहिल, ॿिन्ही वटि इल्मु कोन्हे। न हुनखे पंहिंजे फ़िरके जी ख़बर आहे, न हुनखे दीनी ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, न हुनखे दीनी ॻाल्हियुनि जी ख़बर आहे। अदा तूं शियो तो सदाईं ॿुधाए त सही तुंहिंजे मसलक वारी निमाज़ कीअं पढ़बी आहे? चई मूंखे ख़बर न आहे, बापो पढ़ंदो आहे। जॾहिं तोखे निमाज़ जो तरीक़ो मालूम कोन्हे त तूं सुन्नियत ऐं बरेलवियत वहाबियत जो छाजो थो मुनाज़रो करीं? देवबंदी सॾाइण वारा तुंहिंजे पीरनि मुर्शिदनि जो अक़ीदो त ही हो। चई न मूं न पढ़ियो आहे। चई जॾहिं तोखे ॼाण न आहे त बहस छो थो करे? इन बहस जे करे हुते ॾिसो अल्लाह जो नबी आहे, काफ़र आहे, मानी नथो खाराए त रब्बुल आलमीन फरमायो ख़बरदार रिज़्क़ जो ज़िमो मूं खयो आहे। तूं असां केरु थींदा आहियूं? जाहिल ॼट। असीं वरी पाण में वेही दीनी मसलकनि ऐं मज़हबनि जो अहिड़ो तज़ाद छेड़ींदासीं जिन जी पाण खे का ख़बर ई न हूंदी। त उहे दोज़ख में उहे बि पवंदा जेके बिना इल्म बिना ॼाण जे बहस कंदा हुआ। क़ुरान सचो आहे न भाउ, अल्लाह जो कलाम सचो आहे ऐं क़ुरान थो फरमाए वकुन्ना नख़ूदु मअल ख़ाइदीन, ऐं असां हक़ जे बरख़िलाफ़ बहस कंदड़नि सां गॾिजी बहस कंदा हुआसीं, ॻाल्हियूं ठाहींदा ऐं बकवास कंदा हुआसीं। हथरादो मौला अली हीअं चयो। कॾहिं कॾहिं फेसबुक सोशल मीडिया ते अफ़सोस थींदो आहे पढ़ंदो या ॻाल्हि सैयदना सिद्दीक़ अकबर जी कौल उमर फारूक जो ठोक मौला अलीअ हीअं चयो। असांजे खोड़ सारनि प्रोग्रामनि में वियासीं। मशहूरु रवायत आहे फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में हिकिड़ी पोड़ीअ जो तेल हारजी पियो हो। सा रोई रही हुई। उमर फारूक साईं फरमायो त मां छो पई रोईं? साईं महिनत हथ जो पोरियो करे दुकान तां ही तेल वठियो पियो आयसि, थां थुॾो आयो, तेल किरी पियो, ज़मीन ॻिही वई, हाणे इन्हीअ तेल जे फ़िक्र में पई रोआं। अमीर उमर सोणे ज़मीन ते देड़ो हणी फरमायो, ए ज़मीन जेकॾहिं तुंहिंजे मथां उमर अदुल इंसाफ़ कयो आहे त हाय तेल जेको ॻिही वई आहे इहो वापसि कर। त उहो हारियल तेल ज़मीन मां निकिरी आयो ऐं उन पोड़ीअ उहो तेल खणी करे पंहिंजे इस्तेमाल में आंदो। ऐं असांजा जाहिल ॼट वरी चवंदा त मौला अलीअ कुराड़ीअ जो तेल वापसि वरायो। दोस्तो ख़बरदार, का बि ॻाल्हि अॼुकल्ह वरी माण्हुनि में हिकिड़ो मर्ज़ पइजी वियो आहे। सही फलां रवायत रमज़ान मुबारक की जिसने खुशखबरी दी वो जन्नती है, ये पैगाम 10 लोगों के पास भेजो, नहीं भेजोगे तो गुनहगार होगे। अब इहो कहिड़े किताब में लिखियल आहे? दीन फैलाइण जो इहो तरीक़ो कोन्हे, सची ॻाल्हि ॿिए ताईं पहुचाइण जो इहो तरीक़ो कोन्हे। जेकॾहिं हिकु ग़लति हिकु रवायत ग़लति जे मुस्तनद आहे, किताब जो हवालो ॾे त फ़िलाणे किताब जे अंदरि आहे, फ़िलाणे सुफ़े ते आहे, फ़िलाणो किताब छपाईंदड़ केरु आहे, उन इदारे जो बि नालो लिख। जेको आयत आहे क़ुर पाक जी त आयत नंबर सूरत नंबर लिख, ख़बर पवे त वाक़ई क़ुर पाक जी आयत आहे। पोइ त उहा ॻाल्हि ॿी सूरत में हिकिड़े माण्हूअ त ॾोह कयो ई आहे, ग़लती कई ई आहे, वरी तूं उन ग़लति रवायत खे ॿियनि ताईं पहुचाइण में उन जी मदद पियो करी। त ग़लति रवायतुनि इन्हनि ॼटनि जाहिलनि बकवासी फेसबुकी दानिश्वर जेके आहिनि न अॼुकल्ह इहे वधी विया आहिनि। सोशल मीडिया जो असुल किरदारु छा आहे, उनजो दुरुस्त इस्तेमालु कहिड़ो आहे, असां उन खे छॾे करे शैतान वारो पासो वरितो आहे, रहमान वारे पासे ॾे त विया ई न आहियूं। इन में क़ुर पाक मौजूदु आहे। कॾहिं तो आयत करीम निमाज़ जे मुतालिक़ पढ़ी आहे? अॼु ताईं अवां ॾिठो आहे त क़ुर पाक में निमाज़ जे मुतालिक़ केतिरियूं आयतूं? या रुगो जतोई साहब जे ख़ुतबे वांगुरु त 700 दफ़ा क़ुर में आयो आहे ज़िक्र, ईअं त कोन्हे। हिकिड़े ॻाल्हि करे छॾी उहा को क़ुर पाक जी आयत कान्हे। अमी पाण उन ते जाइज़ मसइला फ़िरके वारीअ जो फ़साद न फैलायो, पाण में तज़ाद न फैलायो। असीं सभु मुस्लमान आहियूं, अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बांगड़ा आहियूं, हुज़ूर जा सच्चा उम्मती आहियूं। जंहिं मसलक या फ़िरके जी ॼाण नाहे उन ते बहस न कयो, हीअ आलिमनि जो कमु आहे। ऐं आलिमनि जो बहस तो असां वारो तनक़ीदी न हूंदो आहे,
इल्मी बहस हूंदो आहे। मुदल्लिल फ़िक़्ह जे इमामनि, इमाम आज़म, इमाम मालिक, वॾनि वॾनि इमामनि बि इन्हनि मामलनि ते मुनाज़रा कया आहिनि। हू आलिमनि जो कमु आहे। तूं असां कंदासीं न त जंहिं आहियूं पटड़ीअ ते उन तां बि लही वेंदासीं, छो त हू बि जाहिल, तूं बि जाहिल। अहिड़े बहस में पवण खां पोइ कुझु हासिलु कोन थींदो ऐं पोइ धुका हणंदा वतंदासूं। धुकनि में न क़ुरान शामिल, न हदीस शामिल, न कंहिं अलाह जे वलीअ जो को कौल शामिल। पोइ थींदो ईअं त अबा हथ जो लकिड़ो खोड़ियल, हथ जो अलम, हथ ॿधियो वाणियुनि वांगुरु पिया पूॼा कंदासूं। कहिड़े किताब में लिखियलु आहे? कहिड़े मज़हब जी निशानी आहे त धाॻो ॿधी तव्हां अलम खे चओ भाई पढ़जी वियो, ही थी वियो? ख़बरदार ख़बरदार, इहो वाणियुनि जो कमु आहे। अगरबत्तियूं ॿारींदासीं, इहो वाणियुनि जो कमु आहे। ख़ुदा राह क़ुरान खे ॾिसो, अल्लाह जे वलीअनि जो पैगाम कहिड़ो आहे। क़बर परस्ती, पीरनि ते वञी करे सजदो कयूं था, किथे लिखियलु आहे? पीरनि ते वञी सेरा लाॾा कोड, ब्यूटी पार्लर तां तैयार थी असांजूं न्याणियूं वञनि थियूं। कहिड़े दीन ईमान में लिखियलु आहे त अल्लाह क़ब्रिस्तान में वञणु औरत जो सख़्ती सां मना आहे, पर जे वली अल्लाह ते वञे त बापर्दा थी वञे न। जेको शरन हुकुम आहे पढ़े, क़ुरान पढ़े, पर क़ुरान इन आवाज़ सां पढ़े जो उन जो आवाज़ गैर मुहर्रम मर्द न ॿुधे। निमाज़ ख़ुदा जो फ़र्ज़ आहे, पर औरत खे आज़ान चवणी नाहे, तकबीर चवणी नाहे। घर जे अंदरि निमाज़ पढ़े तॾहिं बि अंदरे कमरे में निमाज़ पढ़णी आहे, सहन में नाहे पढ़णी। त इहे रस्म रवाज, ग़लति रस्मकारियूं असां वटि अचण खां पोइ ख़ुदा जी ज़ात जो नाराज़ पोइ आहे असांजे मथां। औलाद बेफ़रमान पियो थिए। असां अव्हां उहो रस्तो, पंहिंजो रस्तो अपनायो आहे न, जेको कंहिं मज़हब जो रस्तो न आहे, कंहिं मसलक जो रस्तो न आहे। अवी मज़हब इस्लाम खे परखियो था त क़ुरान खे पढ़ो, हदीस खे पढ़ो। इमामनि औलियानि जा फ़र्मोदात त पोएं मरहले ते आहिनि, आख़िरी मरहले ते आहिनि। हा जेका अलामत निशानी अबा रबियुल अव्वल जे अंदरि इहो अलम त असीं बि खणूं था जुलूसनि में। सजण साईं पीर जी जमायत इस्लाम मुस्लिमीन वारो अलम असीं बि खणूं था। अलम जी हैसियत, शरई हैसियत कहिड़ी आहे, असीं उनखे सुञाणे खणूं। इहो ग़लति कोन्हे। छो ग़लति न आहे उहा तव्हां जाहिलनि खे ख़बर कान्हे न। हाणे सुभाणे ख़ुदा न ख़्वास्ता क़ुरान पाक जी का चोली खोले, मां पने में ॿधी ॿाहिरि मस्जिद जे दरवाज़े ते लॻायां थो, अबा इन चोलीअ खे केरु चुमणु ईंदो छा? क़ुरान, जंहिं क़ुरान खे वेढ़ियल आहे उहो क़ुरान पढ़ो। उन में जेको लिखियलु आहे उतां हिदायत मिलंदी, या क़ुरान जे कपिड़े मां। हा उन कपिड़े खे असीं चुमंदासीं, अदब कंदासीं, इन जे लाइ जो हू क़ुरान पाक जो ग़िलाफ़ आहे। चुमण जी हद ताईं त जाइज़ आहे, पर उनखे चऊंसीं तूं क़ुरान जो कपिड़ो आहे, मूंखे पुट ॾे, मूंखे धीउ ॾे। पोइ पुट ऐं धीउ अल्लाह ॾींदो आहे, वली कोन ॾींदा आहिनि। वलीअनि जे मज़ारात ते दुआ घुरबी आहे अल्लाह जी ज़ात खां। ओ मुंहिंजा मौला, हीउ तुंहिंजो प्यारो आहे, ईअं जीअं मुंहिंजे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा फ़ातिमा बिनते असद मौला अलीअ जी क़बर जे अंदरि लही करे दुआ घुरी हुई। मुंहिंजा मौला, जीअं ही फ़ातिमा अलीअ जी माउ आहे, तीअं मूं नबी पाक जी बि अम्मा आहे। इन मूंखे पालियो आहे, हिन खे बख़्श कर पंहिंजी रहमत ऐं अता सां, पंहिंजे ॿियनि नबीअनि ऐं पंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे सदके। हुज़ूर दुआ ख़ुदा खां घुरी हुई, वसीलो उन्हनि नबीअनि जो ऐं पंहिंजी ज़ात जो ॾिनो। त असां उन वसीले खे हक़ीक़ी तौर ते सम्झो ई न आहे, न तरीक़ा ई पंहिंजा 13 नंबर तरीक़ा ई पंहिंजा अपनाया अथऊं। त अल्लाह जे वलीअनि जे मज़ारात ते क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, हदीस पढ़ी वेंदी आहे, ज़िक्र अज़कार कयो वेंदो आहे, न कि दुहल वॼाया वेंदा आहिनि। असां अल्लाह जे वलीअनि जे मज़ारात जो तक़द्दुस पायमाल करे छॾियो आहे। पोइ हालत इहा ई आहे जो असां हिकु तरफ़ सियासी जहिड़ा, ॿिए तरफ़ फ़िरके वारीअ जा जहिड़ा, असीं मुस्लमान त रहिया ई न आहियूं न। असांजी ताक़त, असांजो पावर ख़तमु थींदो पियो वञे। इन जे लाइ ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी त असीं मुतहिद बणिजूं, मुनज़िम बणिजूं, ऐं जेको क़ुरान ऐं हदीस जो सही रस्तो आहे उनखे अपनायूं। हीअ मुंहिंजी कंहिं मसलक ते तनक़ीद न आहे, हक़ जी ॻाल्हि पियो कयां। अल्लाह जो क़ुरान छा थो फ़रमाए,
वकुन्ना नखूद माल खाइदीन, ऐं असां हक़ जे बरख़िलाफ़ बहस कंदड़नि सां गॾिजी बहस कंदा हुआसूं, ॻाल्हियूं ठाहींदा ऐं बकवास कंदा हुआसूं। वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, ऐं हिसाब किताब जे ॾींहं खे कूड़ो सम्झंदा हुआसूं। दीन पियो हले, हदीस पई हले, बाबा ही मौला हीअं पियो चवे, चई बा क़यामत कंहिं ॾिठी आहे छा? क़ुरान थो ॿुधाए उन्हनि जो हशर बि उन जहन्नम में हूंदो जेकी इहे ॻाल्हियूं कंदा हुआ, हिसाब किताब जे ॾींहं खे कूड़ो सम्झंदा हुआसूं। हत्ता अतानल यकीन, एसि ताईं जो असां ते मौत अची वियो ऐं तौबह ताइब न थियासूं। मरण ताईं असां अल्लाह जी दरबार में तौबह न कई, रुजू न कयोसीं, उन ई अक़ीदे ते ईअं ई रहियासीं। फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन, पोइ हाणे कंहिं सिफ़ारिश करण वारे जी का बि सिफ़ारिश खेनि को बि फ़ाइदो न ॾींदी, को बि फ़ाइदो न ॾींदी। छो त जेके सिफ़ारिश करण वारा हुआ अल्लाह जा नबी, अल्लाह जा वली, नबीअनि त बार खां चयो अल्लाह जी निमाज़ पढ़ो, अल्लाह जे फ़रमान ते अमल कयो, वलीअनि त बार बार अल्लाह जे ज़िक्र जी तलक़ीन कई, लेकिन उन्हनि दुनिया जे अंदरि उन्हनि जे फ़रमान ते लबैक न चयो हो, पंहिंजा मन घड़त अक़ीदा घड़े वेही रहिया हुआ। इन जे लाइ अल्लाह जो क़ुरान थो फ़रमाए त उन ॾींहुं जंहिं खे अल्लाह शफ़ाअत जो सिफ़ारिश जो पावर बि ॾिनो हूंदो, तॾहिं बि उहे उन्हनि जी सिफ़ारिश न कंदा, छो त दुनिया में हक़ जो पैगाम ॿुधण जे बावजूदि उन्हनि उन ते अमल न कयो हो। फमा लहुम अनि तज़किरति मुअरिदीन, पोइ भला आख़िर उन्हनि खे छा थियो आहे जो हू नसीहत खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। कअन्नहुम हुमुरुम मुस्तनफ़िरह, ॼण त इहे टहंदड़ गॾह आहिनि। क़ुरान थो चवे त उहे टहंदड़ गॾह कीअं? फ़रत मिन क़स्वरह, जेके वठी शींहं खां भॻा हुजनि। झंग में न शींहं ईंदो आहे, पोइ जानवर ॿिया ॾिसी वठी भॼंदा आहिनि त मथां असांखे खाए। तबलीग जमायत वारा, पोइ तबलीग जमायत वारा हुजनि, या दावत इस्लामी जा हुजनि, या असांजे सजण साईं जा फ़क़ीर हुजनि, कंहिं दुकान ते कंहिं होटल ते ॾिसंदा न, परे खां नज़र पई क़ुरान जी ही आयत उन्हनि ते ठहके थी, शींहं पियो अचे, हाणे गिदड़ भॼंदा। जर मुला क़ुरान ॿुधाईंदा, का निमाज़ जी तलक़ीन कंदा, का हक़ जी ॻाल्हि कंदा, जे दर ते बीठो हूंदो त शटर वराए अंदरि निकी वेही रहंदो, ॼण बम हणण था अचनि। क़ुरान थो फ़रमाए त उहे टहंदड़ गॾह जो मिसाल क़ुरान ॾिनो आहे, जेके शींहं खे ॾिसी भॼंदा आहिनि। हक़ जे पैगाम वारा नबी, वली, अल्लाह वारा, नेक सालिह फ़रमाबरदार उन्हनि ॾांहुं वेंदा हुआ, उन्हनि खां टही करे भॼी वेंदा हुआ, ऐं उन्हनि जो उहो ॿुधायल अल्लाह जो कलाम क़ुरान ऐं हदीस ॿुधण बि पसंदि न कंदा हुआ। ॾिसो अहिड़ो दौर बि हले पियो, या न ग़लति पियो चवां? त असीं हक़ जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियूं। अॻिते अल्लाह जो क़ुरान थो फ़रमाए, बल युरीदु कुल्लु इम्रिइन मिनहुम अन युता सुहुफ़म मुनश्शरह, बल्कि मुंझाइनि, हर हिकु इहो चाहे थो त खे उन्हनि मंझाऊं, हर हिकु इहो चाहे थो त खेसि आसमान मां खुलियल पधरा ऐं रोशन सहीफ़ा या किताब मोकिलिया वञनि। साईं काज़ी नसीरुद्दीन वॾेरे जे ॻोठ में क़ुरान पियो ॿुधाए, साईं मौलवी दीदार अली क़ुरान पियो ॿुधाए, अल्लामा मोहम्मद इदरीस डाहिरी क़ुरान पियो ॿुधाए, जाहिल फ़क़ीर आजिज़ लाशारी क़ुरान पियो ॿुधाए। इन्हनि मुल्लनि जे चवण ते थोरा ई लॻंदासीं, डायरेक्ट को वही अचे, उॾामंदड़ वली हुजे, उहो क़ुरान ॿुधाए त उन खे मञो न। ही वरी चवे थो पीरनि ते न वञो, वञो त सही थी वञो, अल्लाह जा वली मञो, लकड़नि जी पूॼा न कयो। कहिड़ो मुल्लो आहे? क़ुरान अहिड़नि ख़यालनि जी वज़ाहत पियो करे, ज़ाहिर ॿुधाए रहियो आहे उन्हनि जे मुतालिक़। उहे माण्हू जेके नबीअनि सां ख़ुदि हुज़ूर खे चवंदा हुआ, साईं ठीकु आहे तूं अल्लाह जो नबी आहीं न,
हुज़ूर फरमायो हा। चईं भला इहो चंड ॿ टुकड़ा करे ॾेखार। हुज़ूर इशारो कयो त चंड ॿ टुकड़ा, हिकिड़ो चंड जो अधु टुकुर मथे, ॿियो जबल अबू कुबैस ते लही आयो, अबू जेल वठी थो भॼे। चईं हल अहिड़ो जातू त उन्हनि त मौजज़ा बि ॾिठा हा, पर मौजज़ा ॾिसी बि कोन मञियो हो। पथरियूं खणी आयो, साईं हीउ मुंहिंजे मुठ में छा आहे? हुज़ूर फरमायो मां ॿुधायां या जेको तुंहिंजे हथ में आहे उहो पाण ॻाल्हाए। इहे मौजज़ा ॾिसी करे बि उन्हनि कोन मञियो हो। क़ुरान अहिड़नि जे मुतालिक़ थो फरमाए कल्ला बल्ला यख़ाफ़ूनल आख़िरह कल्ला इन्नहु तज़किरह। ईअं कॾहिं बि न थींदो, बल्कि हक़ीक़त इहा आहे त उहे आख़िरत खां नथा डिॼनि। अहिड़ो बस उहे था कनि जिन खे ख़ौफ़ ख़ुदा न आहे। सच त इहो आहे त बेशक हे क़ुरान नसीहत ई नसीहत आहे। रब थो चए महबूब जेकॾहिं हिन मुंहिंजे क़ुरान खे पढ़नि, इन खां वधीक ॿी नसीहत आहे ई कान। उन खे पढ़नि, परखिन, सम्झनि त तोसां अहिड़े क़िस्म जो बहस मुबाहिसो कंदा ई कोन। फमन शाअ ज़करह, पोइ जेको घुरे उन मां सबक़ पिराए। वमा यज़कुरून इल्ला अन यशा अल्लाह हुवा अहलुत तक़वा व अहलुल मग़फ़िरह। ऐं ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जी घुर खां सवा उहे जिन जी दिलि में नफ़ाक़ जी बीमारी ऐं हक़ जो इनकार करणु घर करे वियो आहे, से नसीहत पिराए न सघंदा। ऐं अल्लाह त उहो आहे जंहिंखां डिॼणु घुरिजे, ऐं उहो ई बख़्शिश जो मालिक आहे। अल्लाह उहो आहे जंहिंखां डिॼणु घुरिजे। क़ुरान थो चवे। मालूम थियो त अल्लाह जो कलाम सचो आहे, पर तूं ऐं असां उन अल्लाह जे पाक कलाम मुक़द्दस खे सम्झण जी कॾहिं कोशिश न कई आहे। क़ुरान पाक खां वधीक ॿियो को बि किताब कोन्हे। ॿिया सभई किताब बैद में। हदीस मुंहिंजे आका जी अज़मत वारे आहे, पर हदीस मुंहिंजे आका नबी नामदार जी आहिनि, फ़रमान ख़ुदावंदी आहे, क़ुरान आहे। त अॼु असां ऐं अव्हां जंहिं राति जे अंदरि गॾु थिया आहियूं, मूं अर्ज़ु कयो त पहिरियों लम्हो हूंदो क़ुरान, छो त क़ुरान दिलि में सोचुमि, क़ुरान मुंहं ते घुमायां व मन का मुंहिंजी बि सणाई थी पवे। चल क़ुरान मुंहं ते घुमेव त ही क़ुरान जूं निजूं आयतूं मूं अव्हां खे ॿुधायूं आहिनि। हाणे अचो त उन मदीने वारे आका जे फ़रमान खे ऐं अॼोकी राति जे शान खे सम्झूं। दुरूद पाक बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल, सुमी वहन सेर में माणक मोती लाल। जे मासो मिलई माल त पुजारा पुर थिए। भिटाई जो बैत त पढ़ूं था, पर कॾहिं सम्झो आहे त इहो समुंड आहे छा? समुंड अल्लाह जो क़ुरान आहे। भिटाई थो फरमाए उन क़ुरान करीम जे अंदरि पढ़, सम्झ, उनखे परख। समे वहन सीर में माणक मोती लाल। उन क़ुरान करीम जी आयत आयत खे पढ़, हर सूरत खे पढ़, हर लफ़्ज़ लफ़्ज़ खे पढ़। तूं पढ़ंदो वेंदे रंग रचंदो वेंदो, मेलो मचंदो वेंदो, आशिक़ पचंदो वेंदो। यकीनन क़ुरान पाक खे सम्झण जे लाइ असां अव्हां कॾहिं कोशिश न कई आहे, लेकिन क़ुरान पाक खे सम्झण जी ज़रूरत आहे।
मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। हुन क़ुरान करीम जे अंदर रब्बुल आलमीन एडो एजाज़ रखियो, एडो इनाम रखियो आ। अज भलारी रात आ, ओ मुझे महबूब जा उम्मती, आका जा उम्मती, जेकरे तुझी दिल चाहे त क़ुरान करीम के भली घणो पढ़। पर रब्बुल आलमीन हुजूर जी उम्मत जे मथा एहसान कयो आ। सूरह यासीन सगोरी जेका क़ुरान करीम जी दिल आ, मासे जो ज़िक्र थियो आ तो वो मासो तो के समझाया थो। मासो छा है? सूरह यासीन हिकड़ो भेरो जेकरे तू पढ़ियल आहीं, तिलावत करी थो, रब्बुल आलमीन हिक सूरत पढ़ण जे सदके तो के 10 ख़त्मन जो सवाब ॾींदो। पर जेकरे को अण पढ़ियो आ तॾहिं बि घबराए न। मदीने वारे आका पंहिंजे उम्मतिन जे मथां फज़्ल फरमायो आ। उन अण पढ़े खे ॿियो न रुगो सूरह इख़लास, कुल हुवल्लाह शरीफ़ याद आ। कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहु समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। हिकिड़ो भेरो पढ़ी 10 पारन जो सवाब, ॿियो भेरो पढ़ी 20 पारन जो सवाब, 3 भेरा पढ़ी तुंहिंजे दफ़्तर में लिखजी वियो त हिन खे क़ुरान करीम जे ख़त्मे जो सवाब ॾियो। अबा अल्लाह जी रहमत जा दरवाज़ा कुशादा आहिनि। मासो मिलई माल, इहो मासो आहे न। 3 कुल पढ़ण में टाइम घणो थो लॻे? थोरो मुख़्तसर। अॼुकल्ह बीमारी आहे, निंड मां उथंदासीं त वुज़ू करे क़ुरान जो दीदार न, उथंदे फेसबुक शैतानी शुगल, कंहिंजो व्हाट्सअप आयो, कंहिंजो फेसबुक आयो, कंहिं लाइक कयो न कयो। अड़े कंहिं कयो न कयो, तोखां सवाइ हुकूमत ख़त्म थी वेंदी, मुल्क ख़त्म थी वेंदो, मसइलो छा आहे? उथियो आहे त अल्लाह जो क़ुरान पढ़, उथंदे रब रहमान जो नालो वठ, ॾिस त रब्बुल आलमीन तुंहिंजा कीअं थो बेड़ा पार करे। सुबुह जो उथंदे अल्लाह जे फज़ल जी तलाश कर, ख़ुदा जे रहमत जो मुतलाशी थी त रब्बुल आलमीन तुंहिंजा बेड़ा पार करे। दोस्तो अज़ीज़ो, जंहिं रात जे अंदर असां यहां अल्लाह जे फज़ल जी तलाश में वेठल आहियूं, इहो तुंहिंजो वेहण बि फज़ूल नाहे। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं, ज़िक्र खैरुल वरा झूमते झूमते। यकीनन अल्लाह जो प्यारो नबी हज़रत ईसा रूहुल्लाह, हज़रत बीबी मरियम जे पाक बतन मां बिना पीउ जे अचण वारो अल्लाह जो नबी आ। पंहिंजे नबूअत जे दौर में निज़ारा पसण जे लाइ झंगल जबल पहाड़ पत्थर जाचींदो हो, ॾिसंदो हो। तव्हां असांखे बि अल्लाह जे क़ुरान चयो आहे त घुमो फिरो मो ख़ुदा जी कुदरत जूं निशानियूं ॾिसो। अल्लाह जो नबी सगोरो घुमंदे फिरंदे हिकिड़े अहिड़े पहाड़ में आयो आहे। सुभान अल्लाह, हिकिड़ो ख़ूबसूरत चमकदार पत्थर आहे, पर छा त पत्थर आहे, चमके पियो, बरे पियो, नूर पियो निकिरे। अल्लाह जे नबी ईसा रूहुल्लाह हर पत्थर जे साॼे पासे बीही ॾिसे त सुभान अल्लाह, खाॿे पासे बीही ॾिसे सुभान अल्लाह, अॻियां ॿिए पासे चइनी पासनि खां फिरंदो बि रहियो, ॾिसंदो बि रहियो। अर्ज़ु कई, ओ मुंहिंजा मौला, तुंहिंजी काइनात तमामु प्यारी आहे, पर उन काइनात जे अंदरि जेको ही तो पत्थर ख़लक़ियो हुयो, केॾो न प्यारो आहे, केॾो न सुहिणो आहे। रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजा नबी तुंहिंजे पत्थर खे ॾिसी पियो वणे थो? जी मुंहिंजा मौला, तुंहिंजी काइनात सुहिणी आहे, काइनात जो ही हीरो बि ॾाढो सुहिणो आहे। अल्लाह ताला फरमायो, भला मुंहिंजी काइनात जे इन सूंहं खे ॾिसणु चाहीं थो त अञा तोखे अजीब निज़ारो थो ॾेखारियां। हज़रत ईसा रूहुल्लाह बीठो आहे, अञा जो निगाह करे त उहो पत्थर टुटी पियो, खुली पियो। उन पत्थर जे अंदरि हिकिड़ो अछड़ी दाढ़ीअ सां पीर सन
सोनी सूरत वारो बाशर निमाज में बीठो। अल्लाह जे नबी जो ॾिठो सुभान अल्लाह, ही पत्थर खे न दर न दरी जीअं गुजारत ॾींदा आहिनि तबा अछो कोबो शाह जो जंहिंखे दर न दरवाज़ो, चई अछो पत्थर बंद न दर न दरी, इन में अंदर ही अल्लाह जो नेकबानो कीअं आयो। अल्लाह जे प्यारे नबी हज़रत ईसा रूहुल्लाह उन्हें के सलाम करे पुछो, ए अल्लाह जा नेकबाना दे त ख़बर ने पत्थर में इबादत पियो करी, तू इबादत पियो करी, तुझे भरसा ताज़ा मेवा रखा है। पत्थर में अंदर फल फ्रूट ताज़ी खुराक पई आ, दे त ख़बर न पत्थर में कदें खां आयो आ। उन्हें अल्लाह जे बाने बुधायुस, ए मुझे रब्बुल आलमीन जा सोना नबी ईसा रूहुल्लाह इन्हें पत्थर में इबादत कंदे मुखे 400 साल थी विया आहिनि। 400 साल 4 सदियों इन्हें पत्थर जे अंदर थियूं आहिनि। हाणे अल्लाह जो नबी हैरान त अॻे ई हो, पत्थर के हीरे के ॾिसी हैरान हो, पर वेतर जो हिन जी ॻाल्हि ॿुधई, हथड़ा खई, ओ मुंहिंजा मौला 400 साल खां तुंहिंजो ही नेक बानड़ो दुनिया जे ताल्लुकनि खां कटियल आहे, गुनाहनि जी गिलाज़त खां कटियल आहे, सभिनी मरहलनि खां कटियल आहे, इन पत्थर जे अंदरि तो अल्लाह जी इबादत पियो करे। ए मुंहिंजा मौला ॾे त ख़बर इन शख़्स खां वधीक को अञा बि नेक साले थी सघे थो। या अल्लाह 400 साल पत्थर में न बच जी न वार जी न मिट जी न माइट जी न घर जी न घाट जी का गणती न थस, इन पत्थर में पियो आ। रब्बुल आलमीन फरमायो, हा मुंहिंजा नबी ईसा रूहुल्लाह इन खां वधीक अञा शान वारो मुंहिंजो बानो आहे। हा मुंहिंजा मौला। अल्लाह ताला फरमायो, हा या अल्लाह कहिड़ो आ। रब्बुल आलमीन फरमायो, ओ मुंहिंजा नबी ईसा रूहुल्लाह आखिरत जो ज़मानो ईंदो, उन दौर जे अंदरि मुंहिंजो आख़िरी महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान फरमाईंदो। उन आख़िरी नबीअ जे दौर जे अंदरि मां उन्हनि खे रमज़ान जा रोज़ा बि ॾींदुसि ऐं शोबानुल मुअज़्ज़म जी अज़मत वारी रात 15 शोबान जी रात बि अता कंदुसि। मुझे महबूब जा उहे उम्मती उन्हनि मज़ा जे करे कहीं उम्मती खे उहा रात मिली वञे, मुझे हबीब जो उहो उम्मती उन 15 जी रात में रुगो बरकातूं नफ़िल निमाज़ पढ़ंदो, उन जो सवाब हिन 400 साल वारे खां वधीक हूंदो। अंदाज़ो लगायो, ख़ास पैकेज, स्पेशल पैकेज तुझे मुझे मथा अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो फज़ल ऐं करम, ख़ास मेहरबानी। ईसा अलैहिस्सलाम जे दौर जो शख्स 400 साल पत्थर में इबादत करे, तू हिन रात में बरकातूं नफ़िल पढ़ी खुदा खां दुआ घुरी, तुंहिंजी उन 400 साल वारे खां अफ़ज़ल इबादत शुमार थे। केॾी अज़मत आहे हिन रात जे अंदरि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात तमाम अज़मत फरमाया, तमाम करम फरमायो। अल्लाह ताला फरमायो, हामीम वल किताबिल मुबीन, हामीम हिन रोशन किताब जो कसम। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन, बेशक असां उन क़ुरान खे बरकतुनि वारी रात में नाज़िल कयो, बेशक असां ड्रिजारींदड़ आहियूं। फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम, उन में हर हिकमत वारे कम जो फ़ैसिलो कयो वेंदो आहे। अम्रम मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन रहमतम मिन रब्बिक इन्नहु हुवस समीउल अलीम। असां वटां अमर मुताबिक बेशक असां ई रसूल मोकिलण वारा आहियूं, रहमत तुंहिंजे रब जे तरफ़ खां आहे, बेशक उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे।
ही जेका आयत करीम मूं तिलावत कई उहा रात जंहिंमें हिकमत वारा कम फ़ैसिला कया वञनि था, उहा रात इहा 15 शोबान जी रात आहे। दोस्तान गिरामी, जॾहिं 15 शोबान जी रात ईंदी आहे, हज़रत इज़राइल जे हथ में चिठो ॾिनो वञे थो जंहिंमें उन्हनि माण्हुनि जा नाला हूंदा आहिनि जिन ते हिन साल मौत ईंदो। को माण्हू पोखूं पोखींदड़ हूंदो आहे, बाग़ लॻाईंदड़ हूंदो आहे, माड़ियूं महल ॾींदड़ हूंदो आहे, शादियूं शुगल करे रहियो हूंदो आहे, मस्जिदनि सां बाज़ारुनि में घुमण वारो हूंदो आहे। उनखे कल्ह कान हूंदी आहे त उनजो नालो इज़राइल जी लिस्ट में लिखजी चुको हूंदो आहे। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का पल की खबर नहीं। हिन रात जे अंदर अल्लाह तबारक व तआला फ़ैसला कंदो आहे, लैलतुल मुबारक, बरकतुन वारी रात। छो त हिन रात में अल्लाह जे पारां पंहिंजे बाननि मथां बरकतुन जो नुज़ूल थींदो आहे। हिन रात में ज़मज़म जे पाणीअ में बि वाधारो कयो वेंदो आहे। अल्लाह जी कुदरत हींअर त चवनि था डेम न ठाहियो, ही न कयो, हू न कयो, मोकल अथनि। पाणीअ जो ज़िमो रब खयो आहे। कॾहिं बि असांजो ही सरज़मीन सिंध जो दरिया सुकी नथो सघे। वरी कुदरत वारो 2010 जहिड़ी अहिड़ी ॿोॾ ॾींदुनि जो पाण बि ॿुॾंदा, दुनिया बि ॿुॾंदी। पाणीअ जो ज़िमो ख़ुदा खयो आहे न। ज़मज़म जे लाइ दुनिया परेशान आहे। इहो जबल आहिनि, रुगो पत्थर आहिनि, पाणी अचे किथां थो। मके पाक जे ॿियनि इलाइक़नि में वॾा पंप हयूं, सर्च कयूं, चयूं त यार जेकॾहिं हेठां को नहर जर वहंदड़ आहे त पाणी ॿिए हंधां बि त निकिरे न, हितां कीअं थो निकिरे। ऐं उन्हनि ॾिठो त हा इन जो बि हिकिड़ो तह आहे, उन खां हेठि जर में त पाणी आहे ई कोन। ही उहो पाणी आहे जेको अल्लाह पंहिंजे नबी इस्माईल अलैहिस्सलाम जे क़दमनि जे खुरड़ियुनि जे सदके पैदा कयो। उहो रब्बुल आलमीन जेको पंहिंजे नबी सगोरे जे खुड़ीअ जे बरकत जे सदके ज़मज़म पैदा करे सघे थो। असीं उन रब्बुल आलमीन खां रोई दुआऊं घुरूं, ख़ुदा कंदो त न असांजो कोहिस्तान में ॾुकार ईंदो, न थर में ॾुकार ईंदो। इहो थर ऐं कोहिस्तान त ॾाढे आदम जे दौर खां आहिनि। माण्हू उहे अॻे बि रहंदा हुआ, हाणे बि रहनि पिया। ही ख़ुदा काइनात जी मख़लूक आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी उम्मत आहे। अल्लाह खे प्यारी आहे, मदीने वारे शहनशाह खे प्यारी आहे। ही त हिकिड़ो सियासी ड्रामो आहे। पाणी बंदि, ही कुझु बि कोन थींदो। परेशान न थियो, अल्लाह जे घर में अचो, ख़ुदा जो फ़र्ज़ अदा कयो, अल्लाह जी निमाज़ अदा कयो, घर में पंहिंजे बचड़नि खे नेक साले हुज़ूर जे तरीक़े ते रखो। यकीन आहे कॾहिं बि अवां ॾुकर जो मुंहुं न ॾिसंदो, सदाई शुक्र हूंदो उन्हीअ जे लाइ जेको अल्लाह जी रहमत में उम्मीदवार। खुदाए अज़्ज़ व जल जी रहमत खां जेको ना उम्मीद न थिए, छो त असां रब्बे काइनात जो नाराज़ को असां ते। गुज़िरियल जुमे ते मूं अव्हांखे ॿुधायो न, अल्लाह नाराज़ थींदो आहे त पोइ अणमुदाइता मींहं वसंदा आहिनि। मौसम न आहे, मींहं वसनि पिया, नुक़सान पियो थिए। ही ख़ुदा जे नाराज़ पे जी निशानी आहे। ऐं बेवकूफ़ हुक्मरान थींदा, इहो बि अल्लाह जे नाराज़ पे जो सबबु आहे। त यकीनन तव्हां असां पंहिंजे दौर जे अंदरि ॾिसूं दावाऊं मदीने जूं ऐं पोइ लॻायूं यहूदियुनि जा। हशरतानी साम्हूं आहे, कंहिंजी ज़ातियात ते नथो वञा। असीं पंहिंजे गिरेबान में हथु खणी ॾिसूं त असीं कहिड़ो रस्तो अपनाए रहिया आहियूं। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो, ऐं रब नाराज़ थींदो आहे त पोइ कंजूसनि वटि मिल्कियत ईंदी आहे।
जेके न ख़ुदा जी राह में ख़ैरात कन, न ज़कात ॾियनि, न राय ख़ुदा में ॾियनि। हिन दौर जे अंदरि अवां ॾिसो त जन वटि घणी दौलत आहे, उहे ज़कात ॾियण जे भव खां फार्म लिखायो बैंक में जमा करायो वेठा आहिनि त असांजी ज़कात न कटियो, छो त असीं शिया आहियूं, सुन्नी न आहियूं, असीं ॿियो कुझु ॾींदा आहियूं, उशुर ॾियण वारा ज़कात ॾियण वारा न आहियूं, असीं ख़ुम्स ॾींदा आहियूं ऐं उहो पंहिंजे हथनि सां ॾींदासीं। ख़ुदा जी ज़ात सां केतिरी ठगी कंदी। मिल्कियत ख़ुदा जी आहे, माल ख़ुदा जो आहे, त असां जॾहिं पंहिंजा इहे ग़ैर इस्लामी तरीक़ा अपनाइण शुरू कया आहिनि तॾहिं खां रब्बुल आलमीन असांजे तरफ़ां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी सूरत में, ॾुकारनि जी सूरत में इहे सभु वबाऊं बीमारियूं आयल आहिनि। हाणे उहे तॾहिं हटंदियूं जॾहिं असां पंहिंजे पाक परवरदिगार जे महबूब जे उन ॿुधायल रस्ते ते अमल कंदासीं। निमाज़ त पढ़ूं था, पर निमाज़ रिया वारी आहे, ॾेखा वारी आहे, ख़ुदा जे ख़ौफ़ वारी न आहे। ख़ुदा जे ख़ौफ़ वारी निमाज़ पढ़ूं। अबो अम्मा पंहिंजे घर में मौजूदु आहिनि, थिड़ंदो थाबड़ंदो रोंदो, साईं आजिज़ अबा हुकुम कर, साईं दुआ त घुर, मुंहिंजो फिलाणो कमु आहे। अबा अबो अम्मा जेरा अथई, साईं हा पोड़ी पोड़ो घर वेठा आहिनि। ख़ुदा जी मार पवई, अबो अम्मा चवंदे शर्म थो अचे, तूं पोड़ो कोन थींदे, पोड़ो पोड़ी कुराड़ी कुराड़ो, शर्म कयो, हया कयो। जॾहिं खां तो अबे अम्मा खे कुराड़ो कुराड़ी सॾणु शुरू कयो आहे उन ॾींहं खां तोखे तुंहिंजी ज़ाल ई पादर थी हणे। अदल व इंसाफ क़यामत पर ही नहीं मौकूफ, जिंदगी खुद भी गुनाहों की सज़ा देती है। जेके पीउ माँ जो अदब दुनिया में नथा कनि, हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर फरमायो, पीउ जा दुश्मन पिन ते ॾिठासीं, हियां ऐं छाती छिन दे ॾिठासीं, जीअरे अज़ाब इहो थन बाक़ी क़यामत में कुटबो आ, अदल कर एतराम बे जो नेठे अबो बे अबो आ। जेकॾहिं तो अबे खे नाराज़ कयो आहे त उन वटि वञ, उन जा कदमड़ा चुम, मदीने वारे सर्टिफिकेट ॾिनो आहे, पंहिंजे पीउ जे चेहरे ॾे वेही ज़ियारत कर, दीदार कर, 100 हजनि जो सवाब। घणा माण्हू उम्र जी तयारी कंदा, हज ते वेंदा, हिते पीउ पोड़ो ॿिए बंगले में पियो रहे, ईद जी मुबारक बि उनखे ॾियण कोन वेंदो। मदीने वारे साईं फरमायो आहे, पंहिंजे पीउ जे चेहरे ॾांहुं तुंहिंजा मक़बूल हज इते पिया आहिनि, तूं उनखे नाराज़ करे थो वञी। हिन राति में मदीने वारे साईं फरमायो, उनजी बख़्श न आहे जेको पीउ माउ खे नाराज़ करण वारो आहे। अबो ऐं अमड़ ही ख़ुदा ताला जे तरफ़ खां अज़ीम तोहफ़ो मिलियल आहिनि। जन्नत जो मालिक अल्लाह आहे, पर मदीने वारो साईं फरमाए थो, तुंहिंजे माउ जे कदमनि में मूं रब जन्नत रखाई आहे। हदीस कुदसी आहे, मुस्तफ़ा करीम ॿुधायो, रब थो फरमाए त मुंहिंजा उम्मतियो अव्हां जे अम्मा जे कदमनि में जन्नत आहे। जिते दुआ पेशमाम जी मर्ज़ी आहे, असीं रोज़ गंद गिलाज़त जे जहान में पिया फिरूं, लखे गुनाह पिया कयूं, ज़रूरी आहे त तुंहिंजे हक़ में ही घुरियल दुआ क़बूल थींदी, पर तुंहिंजे अबे ऐं अम्मा जे लाइ मदीने वारे सर्टिफिकेट ॾिनो आहे, उन खां दुआ घुराए त क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल। असां दुआ जा रस्ता ई छॾे ॾिना, रस्ता ई पंहिंजा अपनाया। साईं तावीज़ लिखी ॾे, वरी तावीज़ छा कंदे, माई नथी ठहे। पीउ जे चवण ते, ज़ाल जे चवण ते अबे अम्मा खे छॾे ॾींदे, पादर न लॻंदई, ॿियो छा थींदो। पोइ कुदरती ॾमर अबे अम्मा जी नाराज़गी जो ईअं ई थींदो आहे। कॾहिं पुट बेफ़रमान थींदा आहिनि, कॾहिं माइट मिट छॾे वेंदा आहिनि। पोइ इहे सभई मरहला असांजे ज़िंदगी में तॾहिं था अचनि जॾहिं असां अल्लाह ताला जे हबीब जे ॿुधायल रस्ते खे छॾियो आहे। हिकु शख़्स आहे, अमड़ वटि आयो, ओ मुंहिंजी अम्मा मोकल ॾे। अबा छाजी, अम्मा हज ते पियो वञा। अबा आउं पोड़ी आहियां, ॿुढड़ी आहियां, मुंहिंजी ख़िदमत वारो केरु न आहे, अॼु मरां अलाए सुभाणे हिन साल न वञ। अम्मा ठीकु आहे, साल गुज़रियो,
ॿिए साल आयो, ओ मुंहिंजी अम्मा भला हिन साल मोकल ॾे हज ते वञा, अबा आउं बीमार आहियां, अॼु मरां अलाए सुभाणे मरां, हिन साल छॾ। ॿियो साल गुज़री वियो, 3 साल मोकल वठण आयो, अम्मा मोकल ॾे हज ते वञा। अमड़ त अमड़ आहे, तो उन खां कॾहिं पुछी ॾिठो आहे? ॿाहिरि वञी तूं गंद करी, गुनाह करी, कुझु बि करी, पर अमड़ उहा हस्ती आहे जेका न चवंदी आहे त मुंहिंजो बच्चो ॾोहारी आहे, मुंहिंजो बच्चो गुनहगार आहे। अमड़ त अमड़ आहे न। बच्चा हिन साल न वञ, अम्मा 2 साल तोखां मोकल वरितमि, मोकल न ॾिनई, हाणे अलाह तोखे हयाती ॾींदो, मां ॿिनि नेक कम सां थो वञा। मां जो नाराज़ पोखणी हड़ ॿधी घरां निकितो आहे, अमड़ जे अखियुनि मां लुड़क लड़ी आया। ओ मुंहिंजा मौला, जीअं मूंखे पुठी ॾेयूं थो वञे, ईअं इन खां तूं पंहिंजी रहमत पुठीरी करे छॾिजांइ। हलियो आहे पैदल पंध, राति आई, राति जो कंहिं शहर में आयो आहे, सोचई त कहीं वॾेरे रहिस या ओताकी जो महिमान नथो थियां, वञी मस्जिद में थो टिकां, मुसाफ़िर आहियां, मस्जिद में नफ़िल पढ़ी सुम्ही रहियो आहे। आधी राति जो मस्जिद खे ॻोठ जा माण्हू घेरे विया, कुझु माण्हू दरवाज़ो खोले अंदर जो आया, चयोड़े हेॾे सुतो पियो अथव। उनखे गिरेबान खां झले ॿाहिरि वठी आया, कंहिं थप कंहिं चंबो करे थो, चोरी वरे सुम्हे थो मस्जिद में। हिन खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियनि त कुझु ॿुधाए न, थप थप थी वई, ॻोठ वारनि वसकारो लाहे ॾिनो। ईअं सुबुह जो ॻोठ जे चङे मुड़ुस वटि वठी विया, साईं असांजे इलाइक़े मां कॾहिं बि चोरी न थी आहे, हीअ असांजे ॻोठ मां चोरी करे वरी सुतो बि मस्जिद में आहे। हिन जा पेरा सिधो हेॾे पिया वञनि, मस्जिद में विया, असां चोर पकड़ियो आहे। ऐलान थी वियो, अबा जेकॾहिं इन इहो कमु कयो आहे त हाणे गॾह काहे अचो। हिन खे गॾह ते विहारियो, कारो मुंहुं कयोसि, नक जी चोटी कटे, पूरे शहर जो गश्त करायोसि ऐं ऐलान करायो त जेको मुंहिंजे ॻोठ में चोरी करे मस्जिद में वञी सुम्हंदो, उन जी सज़ा ई आहे। हिन जो ॿुधो, अर्ज़ु कई क़िबला, ॻाल्हि ॿुधो, अर्ज़ु चई छा थो चई? चई साईं मूंखे सभु सज़ा मंज़ूर आहे, पर ऐलान इहो न कर त जेको ॻोठ मां चोरी करे मस्जिद में लिकंदो उन जी सज़ा ई आहे। ऐलान इहो कर त जेको पंहिंजी जीजल अम्मा खे कावड़ाए हज जे लाइ निकितो आहे, उन जी सज़ा ई आहे। मुनसिफ़ हैरान थी वियो, चई छा थो चवीं? चई सी मां चोर न आहियां, पर 2 साल लगातार अम्मा खां मोकल वरितमि, हज जी मोकल न मिली, हिन साल अम्मा जो नाराज़ पोखणी हज ते निकितो आहियां ऐं ही मूंखे उन अम्मा जे बद दुआउनि जे करे ही सज़ा मिली रही आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन चयो जे अहिड़ी ॻाल्हि आहे त मोटी वञी पंहिंजी जीजल अम्मा खे राज़ी कर, तुंहिंजे मथां ही सज़ा माफ़ आहे, वरी अहिड़ी ग़लती न कजां। नेकीअ जो कमु करण बि माउ जी मोकल खां सवा कॾहिं बि जाइज़ नाहे। अमड़ खां इजाज़त वठो, माउ खां मोकल वठो। माउ पीउ जो नाराज़ पोइ ख़ुदा जो नाराज़ पोइ आहे त हिन राति में जेको अबे अम्मा खे नाराज़ करण वारो आहे, माण्हू फेसबुक ते रखी छॾियो, साईं अॼु 15 शोबान आहे, असां खां का ग़लती कोताही थी हुजे त माफ़ कंदा। अड़े रस्म अदायगी करण वारा, जीजल अम्मा तोखां नाराज़ आहे, वञी पहिरें पई परचाए, बाबो तोखां नाराज़ आहे, वञी पहिरें पई परचाए, सगा हिकु पीउ जा ॼावल सगा भाइर तोखां नाराज़ आहिनि, भेनरूं नाराज़ आहिनि, मासियूं मासात मामा नाराज़ आहिनि, पंहिंजे रिश्तेदारनि खे राज़ी नथो करी, आलमी ओताक में लिखी थो त मूंखे बख़्शे छॾियो। इहा बि ठगी न आहे, दोखो न आहे, दोलाब न आहे। ख़ुदा तुंहिंजे दिलि खे नथो ॾिसे? तोखे माफ़ी वठणी आहे त उन खां वञी माफ़ी वठ न। तोखे ख़बर आहे ही मूंखां नाराज़ आहे, इन्हीअ जे लाइ माफ़ी वठ त मुंहिंजे अल्लाह जे महबूब चयो आहे त
त हिन रात में जंहिंजी दिल में बुग़्ज़ हूंदो, बुग़्ज़ रखण वारे खे बि अल्लाह हिन रात में माफ़ी न ॾींदो। मतां मुंहिंजे लाइ कंहिंजी दिल में बुग़्ज़ हुजे, उन बुग़्ज़ कढाइण जे लाइ उन खां वञी माफ़ी वठां लही कोन वेंदुसि। इहा मुंहिंजे आका जो ॿुधायल रस्तो, ॿुधायल राह। मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी हदीस ॿुधो। इन्नल्लाह ताला यग़फ़िरु लिजमीइल मुस्लिमीन फ़ी तिल्कल लैलति इल्ला लिकाहिनिन औ साहिरिन औ मशाहिनिन औ मुदमिनिन ख़म्रिन औ आकिन लिल वालिदैन औ मुसिर्रिन अला ज़िना। बेशक अल्लाह ताला इन रात में सब मुसलमानन खे बख्शे छॾे थो, सवाइ भोपे या जादूगर या कीने रखण वारे या शराबी या पीउ मां जे बेफ़रमान या ज़ना ते हमेशगी कंदड़ जे। मुंहिंजे आका फरमायो, भोपो जादूगर, असीं मुसलमान कलमे पढ़ण वारा, वञो कोलीअ ॾे। अरे कोली तोखे छा ॾींदो? ख़ुदा जी ज़ात तां तुंहिंजो भरोसो ख़तमु थी वियो। क़ुरान खे पुठी ॾेई ओॾे वेंदे त तोखे शैतान ई मिलंदो न। जे उन में सभु कुझु हुजे हा त अल्लाह असांखे क़ुरान ऐं मदीने वारे आका जी ज़ाते बाबरकाह जी हस्ती छो ॾिए हा। भोपनि जादूगरनि खां तावीज़नि वठण वारो ॿुधो, अल्लाह तो फरमाए त उहे जेके भोपा जादूगर यानी मुसलमान जे रूप में कारो जादू करण वारा आहे मुसलमान, पर अहिड़ो अमल अपनाईंदो जेको शैतान वारो अमल आहे। अल्लाह जे हबीब फरमायो, उन जी हिन रात में बख़्शिश कान्हे, ऐं शराब ते हमेशगी करण वारो उन जी बि बख़्शिश कान्हे, पीउ मां जे बेफ़रमान जी बख़्शिश कान्हे, ऐं ज़ना ते हमेशगी करण वारो यानी अल्लाह जी ज़ाते बाबरकात खां तौबा ताइब थी नथो बख़्शराए त उन जी बख़्शिश बि हिन रात में कान्हे। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे आका फरमायो, मा मिन मुस्लिमिन यदउ बिदअवतिन लैस फीहा इस्मुन वला कतिअतु रहमिन इल्ला आताहुल्लाहु बिहा इहदा सलासिन इम्मा अन तुअज्जल लहु दअवतुहु व इम्मा यद्दखिरहा लहु फिल आखिरति व इम्मा अन यस्रिफ अन्हु मिन अस्सूइ मिस्लहा क़ालू इज़न नुक्सिर क़ाल अल्लाहु अक्सर। आका फरमायो, जो भी मुसलमान का दुआ घुरे थो जंहिंमें कंहिं गुनाह जी दुआ न हुजे, माइटी छिनण जी दुआ हुजे, त अल्लाह हुनखे टिनि मां हिकु शइ ज़रूरु अता करे थो, या त उन जी उहा घुरियल शइ जल्दी अता करे थो, या त उहा दुआ उन जे आख़िरत लाइ ज़ख़ीरो करे थो, या त उन दुआ जे एवज़ उन जे मथां का शामत टारे थो। यानी गैर इस्लामी गैर शरई दुआऊं न हुजनि, दुआ शरई हुदूद जे अंदरि हुजे। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो त उन जी दुआ दुनिया में क़बूल थींदी, जे क़बूल नाहे त रद्द नाहे। अल्लाह हुनखे संभाले रखे थो, क़यामत जे ॾिहाड़े हुनखे कमु ईंदी ज़ख़ीरो। या वरी उन दुआ त घुरी, पर उन जे क़यामत जे लाइ बि तोशो न थी, दुनिया में भी ज़ाहिर समझें तो मुझे दुआ कबूल न थी। मदीने वारे आका फरमायो तो इन जी घुरियल दुआ जो उनखे उहो सिलो मिलंदो जो ईंदड़ उन जे मथां जेका मुसीबत आहे जंहिंजी हिन बाने के ख़बर न हूंदी, रब्बुल आलमीन इन जी घुरियल दुआ जे सदके उन मुश्किलात खे माफ़ करे थो छॾे। दोस्तो, शब बरात जी रात दुआउनि जी रात आहे, उम्मीदुनि जी रात आहे, जंहिंमां रब पाक पाण बाननि खे सॾे थो, सखायता जा ऐलान करे थो। जेको तौबह करण वारो आहे अल्लाह करीम हिन में उन जी तौबह खे क़बूल फरमाईंदो आहे। मुंहिंजे आका फरमायो
ऐं रवायत केर थो करे मौला अली शेर जली हक़ जो वली। वाह अहिड़ो रावी मौला अलीअ जहिड़ो रावी हुजे ऐं ॿुधई हुज़ूर नबी साईं जी ज़ात खां सुहिणो अली थो फरमाए इज़ा कानत लैलतुन निस्फ़ मिन शाबान फ़क़ूमू लैलहा वसूमू नहारहा फ़इन्नल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूबि शम्स इला समाइद दुनिया फ़यक़ूल अला मिन मुस्तग़फ़िरिन ली फ़अग़फ़िर लहू अला मुस्तरज़िक़ुन फ़अरज़क़हू अला मुब्तलन फ़उआफ़ियहू अला कज़ा हत्ता यतलउल फ़ज्र। ॾाढियां सुभान अल्लाह चओ। छो त मां अर्ज़ कंदो आहियां न माण्हू चवंदा आहिनि साईं राग पियो हले पर सवें माण्हू वेठा खिल मज़ाक टहक निंड जी ॻाल्हि ई न हुई पर राति तव्हां वाइज़ पे कयो घणा माण्हू झूठनि में। पोइ मां अर्ज़ कंदो आहियां त अदा जिथे वाइज़ हलंदो आहे क़ुरान पढ़बो आहे मदीने वारे साईं जो शान हलंदो आहे न उते थधिड़ी रहमत जी हीर घुलंदी आहे। जिथे हीर घुलंदी आहे न उते निंड ईंदी आहे उते सुकून हूंदो आहे। ऐं हूअ महफ़िल जेको ॿुधायोमांव उते हूंदो आहे शैतान चूंडड़ियूं हणंदो आहे। पोइ जेकॾहिं जिस्म में चूंडड़ियूं पियूं लॻंदियूं त निंड कान ईंदी त अॼु हूअं ई रहमत वारी राति आहे रहमत जो नुज़ूल आहे। जेके निंड पिया आहियो उन्हनि खे निंड करणु ॾियो जेके जाॻियो पिया उहे चओ सुभान अल्लाह। हज़रत मौला काइनात अल्लाह या रसूलल्लाह मुझे मौला अली फरमायो जॾहिं 15 शोबान जी रात अचे त उहा राति जागो ऐं उन ॾींहं जो रोज़ो रखो छो त अल्लाह ताला उन राति सिज लहण सां ई दुनिया वारे आसमान ते नुज़ूल फरमाईंदो। सुनो अली थो फरमाए त सिज लथो हींअर पाण मस्जिद में वेठा आहियूं ऐं अल्लाह जी ज़ात आसमान दुनिया ते नुज़ूल फरमाईंदो आहे। पोइ फरमाईंदो आहे त आहे को बख़्शिश तलब करण वारो त उनखे बख़्श कयां आहे को रोज़ी तलब करण वारो त उनखे रोज़ी ॾियां आहे को मुसीबत मारियल त उनखे आफ़ियत ऐं छोटकारो अता कयां आहे को फ़िलाणो उहे ऐलान थींदा रहंदा आहिनि ऐं पिरिय फुटीअ ताईं ऐलान थींदो रहंदो आहे। को घुरण वारो घुरे त अल्लाह हुनखे अता कंदो वेंदो आहे। ओ रब ॾियण ते आ साईं वॾेण ते आ जग वठण ते आ हिकु सखा आ मुश्किल कुशा जी बी अता आ मिठे मुस्तफ़ा जी। अबा माण्हू चवंदा त शिरक आहे न तोखे मूंखे जेकॾहिं अटो खपंदो आहे त दुकानदार खे चवंदा आहियूं अदा 20 रुपया वठ अटो ॾे मानी पचायां पोइ शिरक थी वियो छा? दुकानदार ख़ुदा त कोन्हे न पर इहो ज़ाहिरी सबबु आहे। असीं अल्लाह वारनि जो वसीलो वठी अल्लाह खां घुरंदा आहियूं घुरंदा ख़ुदा खां आहियूं पर वसीलो हिननि जो हूंदो आहे ज़रियो हिननि जो हूंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा चवे थी हिकु राति हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां निकिता मां बि सननि पोयां निकितसि ॾिठुमि त पाण करीम बकी शरीफ़ में यानी जन्नतुल बकी वारे क़ब्रिस्तान में आया। अकुन्ते तख़ाफ़ीन अन यग़ीफ़ल्लाहु अलैका व रसूलुहु। हाणे मदीने वारे साईं फरमायो अम्मा साईं फरमाए थी मूंखे चयूं त आयशा छा तूं टिजी थी त अल्लाह ऐं उन जो रसूल तोसां ज़ुल्म या ज़्यादती कंदा?
मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे इहो गुमान थियो मतां मां कंहिं ॿी बि वटि तशरीफ़ वठी विया न हुजो। मुंहिंजे आका फरमायो इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल यंज़िलु लैलतन निस्फ़ मिन शाबान इलस समाए दुनिया फ़यग़फ़िरु ले अक्सर मिन अदद शअर ग़नमिन क़ल्बिन। मुंहिंजे आका फरमायो जॾहिं 15 शबान जी रात ईंदी आहे अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे। पोइ कबीले बनु कलब जे बकरिन जे वारनि खां वधीक गुनहगार बख़्शे छॾींदो। बनु कलब अरबन में उहो कबीलो हो जन वटि ॿियनि कबीलनि जे भेट में वधीक रिढूं ऐं बकरियूं हुयूं। भला तव्हां में बि के भाॻिया वेठा आहिनि को ॿुधाईंदो त हिकिड़ी बकरीअ जे पुठीअ ते वार घणा? का ख़बर कान्हे। हिकिड़ी बकरीअ जे पुठीअ जा वार अॼु ताईं को डॉक्टर को साइंसदान को भाॻियो न ॿुधाए सघियो आहे। मदीने वारे साईं जे इल्म ग़ैब खे निहारियो। हुज़ूर फरमाइनि था हुज़ूर खे ख़बर हुई पतो हो तॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ा खे ॿुधायूं पे ते आयशा हिन राति शोबान 15 जे अंदरि मूं महबूब जी उम्मत में बनु कलब जे बकरिन जे वारनि जेतिरा उम्मती बख़्शा वञनि था। मालूम थियो त हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म पावर तो असां खां मथ भरो आहे। छो त हुज़ूर खे त रब जी बराए रास्त मदद शामिल आहे। अल्लाह जी मदद हुज़ूर सां ऐं हुज़ूर जी मदद असां सां। इहो ई त सबब आहे न। अल्लाह मुअती व अन क़ासिमुन। मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह अता कंदो आहे ऐं मुस्तफ़ा वंटींदो आहियां। हाणे अल्लाह जी अता आहे मुस्तफ़ा जो वंड आहे त पोइ असीं मुस्तफ़ा जे दरवाज़े तां ई घुरंदा आहियूं न। मूं अर्ज़ु कयो त दुकानदार खां ई के सौदो सामान वठिबो रोज़ीअ जो ज़ामिन अटो कणिक अल्लाह जी आहे पर ॾियण वारो दुकानदार आहे त रिज़्क़ ख़ुदा जो आहे वंडण वारो मदीने वारो साईं। पोइ कॾहिं न मुश्किल में ईंदा आहियूं अर्ज़ु कंदा आहियूं ओ पवे कॾहिं बेका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। सॾे बेसम्झ ॿारनि खे सेखारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बेका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। पुकारण या रसूल अल्लाह अदा को ऐब कोने को। असीं आका के छो सॾींदा आहियूं जो हू अल्लाह जो महबूब आहे अल्लाह जो हबीब आहे। हुज़ूर जो अदब हुज़ूर जी तज़ीम ख़ुदा जी तज़ीम आहे। पुकारण या रसूल अल्लाह अदा को ऐब कोने को। उन्हनि लाइ ऐब हूंदो जन विसारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बिका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। पवे कॾहिं बिका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह। इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो शिरक सब खां वॾो ज़ुल्म। अब शिरक छा है? खुदा वांगुर कहीं खे खुदा समझी उन खां कुछ घुरण। हाणे अता खुदा जी आहे। असीं जेकॾहिं कलंदर वटि भेटाईअ वटि बुखारी बादशाह वटि वेंदा आहियूं त असीं उन्हनि खां न घुरंदा आहियूं ओ मुंहिंजा मौला ॾियण वारो दातार तूं आहे पर पंहिंजे हिन बाने जे सदके में ॾे या अल्लाह
इबादत तुंहिंजी था कयूं पर हुज़ूर जे सदके में, छो त मदीने वारे साईं ॿुधायो आहे त अल्लाह आहे। हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं कई नबी सगोरा आया, ऐलाने तौहीद फरमायो, सभिनी सवाल कया, ए नबीओ अवां जई अल्लाह जे बारे में ॿुधायो पिया, उहो अल्लाह अवां ॾिठो आहे। नबीअनि चयो न, लेकिन मदीने वारो आका नबूवत जो आख़िरी पावर आहे, आख़िरी मनसब आहे। उम्मतनि जॾहिं अर्ज़ु कयो मुंहिंजा महबूब, ॿियनि उम्मतुनि बि सवाल कया हा, हाणे तव्हां खां सवाल था कयूं। हुज़ूर फरमायो हा उहो अल्लाह आहे ऐं मां मुस्तफ़ा अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। असीं उन ख़ुदा जो ज़िक्र इन लाइ कंदा आहियूं जो मुंहिंजा महबूब तो मुस्तफ़ा जो ख़ुदा आहे, तो असांखे ॿुधायो आहे त ही अता उन जी आहे। उन रब जी ज़ात सां शिरक करण वारे जी बि हिन राति में मग़फ़िरत नाहे। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, शिरक सब खां वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह सां उन जी ज़ात में सिफ़ात में शिरक न कयो, ॿियो क़त्ल न कयो, टियों ज़िना न कयो। अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून नफ्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ि वला यज़नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। जेके अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए जी पूॼा नथा कनि ऐं कंहिं जान खे क़त्ल नथा कनि, जंहिंखे अल्लाह हराम कयो आहे सवाइ हक़ जे, ऐं ज़िना नथा कनि, जेको ईअं कंदो त उहो सज़ा लहंदो। तो दोस्तो सैयदना अली मुर्तज़ा 15 शोबान जी रात ॿाहिरि निकिता, घणो करे निकिरंदा हा ऐं यंज़ुरु इला समाए, आसमान ॾांहुं थे निहारियऊं। पोइ फरमायूं त दाऊद अलैहिस्सलाम बि हिन राति में निकिता, फ़नज़र इला समाए, पोइ आसमान ॾांहुं निहारियऊं। फरमायूं हिन घड़ीअ में अल्लाह खां को बि माण्हू जा दुआ घुरंदो सा रब क़बूल कंदो। ही अमल शेर खुदा हैदर करार जो पंहिंजो अमल आहे त मौला अली पाण हिन राति में निकिता। ऐं अली साईं छा फरमायो त अल्लाह जो प्यारो नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम बि ईअं कयो हो। हिन राति में जो बि बख़्शिश घुरंदो अल्लाह उनखे माफ़ फरमाईंदो, सवाइ उशर उगाड़ींदड़ जे या जादूगर या बुरो शाइर या भोपो या ढारा विझंदड़ या शर्तूं रखंदड़ ज्वारी या नाजाइज़ माल कमाईंदड़ या दुलारी या तंबूरो वॼाईंदड़, उन्हनि माण्हुनि खां सवाइ ॿियनि जूं दुआऊं बि क़बूल थियनि थियूं ऐं उन्हनि जी बख़्शिश बि थिए थी। पोइ पाण मौलाए कायनात मौला अली शेर खुदा दुआ घुरे, अल्लाहुम्मा रब्ब दाऊद इग़फिर लिमन दआक फी हाज़िहिल लैलति वलिमन इस्तग़फ़रक फीहा। ए दाऊद जा पालनहार जंहिं हिन राति में तोखां दुआ घुरी या हिन राति में तोखां बख़्शिश घुरी त उनखे माफ़ फरमाए। वजे मौला अली चवे हाय मुंहिंजा पालनहार त बि चई पे सघियो न, पर उन अल्लाह जे नबीअ जे उन वसीले खे दुआ खे यादि कंदे, ए मुंहिंजा मौला जीअं तोखां तुंहिंजे दाऊद पैगंबर दुआ घुरी हुई, ईअं मां सुहिणो अली बि तोखां दुआ थो घुरां। ए दाऊद जा नबी जंहिं हिन राति में तोखां दुआ घुरी मग़फ़िरत तलब कई, ए मुंहिंजा मौला उनखे बख़्श फरमा। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा चयो, सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलासतुन ला तर्तफ़िउ सलातुहुम फ़ौक़ रूसिहिम शिब्रन रजुलुन अम्मा क़ौमन व हुम लहू कारिहून व इम्रअतुन बातत व ज़ौजुहा अलैहा साख़ितुन व अख़वान मुतसारिमान।
टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी का निमाज़ उन्हनि जे मथनि खां हिकु गिरांठ बि मथे कोन थी चढ़े। निमाज़ त पढ़ूं था, मां पहिरियां अर्ज़ु कयो न त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे माण्हू अहिड़ा आहिनि जेके पढ़नि त निमाज़ था, वुज़ू असां बि आहिनि, कपिड़ा बि पाक, जिस्म बि पाक, बीठा बि निमाज़ में, बीठा बि मस्जिद में आहिनि। मुंहिंजा आका फरमायो पहिरियों उहो इमाम जेको अहिड़ी क़ौम जी इमामत करे जेके उनखे पसंदि नथा कनि, उहो पेश इमाम जंहिंखे जमायती पसंदि न कनि पर पंहिंजे डंडे जे ज़ोर ते या ज़बरदस्ती मुसल्ले ते बीही निमाज़ पढ़ाए थो, मदीने वारे साईं फरमायो उन जी निमाज़ क़बूल आहे ई कोन। अबा जे जमायती नाराज़ थियो त मूंखे ॿुधाइजो, मां भॼी वञण लाइ तयारु आहियां। छो त अहिड़े इमाम जे पुठियां नबी साईं फरमायो निमाज़ थींदी कान, त पोइ ज़बरदस्ती निमाज़ ख़ुदा जो फ़र्ज़ पढ़ाइणी ई कान्हे न। जंहिं जे पुठियां जमायती निमाज़ पढ़णु नथा चाहिनि, उन खां पोइ नबी साईं फरमायो ॿियो उहा औरत जंहिं मुड़ुस खे नाराज़ करे राति गुज़ारी, मुड़ुस नाराज़ रहियो, राति गुज़रे वई। मदीने वारे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सॼी राति मुड़ुस खे कावड़ाईंदड़ सुबुह जो उथी वुज़ू करे निमाज़ पढ़ियईं। फ़र्ज़ ख़ुदा जो हो पर रब्बुल आलमीन उन जे मजाज़ी ख़ुदा मुड़ुस जी नाराज़गी जे करे उन जी निमाज़ बि क़बूल नथो करे। असांजी माउ भेण न्याणी खे सोचणु खपे त मजाज़ी ख़ुदा जी इहा हैसियत अल्लाह उनखे ॾिनी आहे। हुज़ूर साहब अर्ज़ु कयो साईं हज़रत यूसुफ़ खे बि भाइरनि सजदो कयो हो, हू बि नबी हो, इजाज़त ॾियो असीं अव्हांखे सजदो कयूं तअज़ीम जो। हुज़ूर फरमायो न न कहीं बि इंसान खे सजदो जाइज़ न आहे, पर जेकॾहिं सजदो जाइज़ हुजे हा त ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे सजदो करे हा। मुंहिंजे आका फरमायो ऐं ॿिए खां जुदाई करण वारा ॿ भाइर यानी विच में पइजी करे अहिड़ी शैतानगिरी करण वारो अमल जंहिं जी ॻाल्हि या ज़ुबान या कलाम जे करे ॿ भाइर जुदा थिया, नाराज़ थिया, अल्लाह तो फरमाए उन्हें जी निमाज़ बि क़बूल न आहे। अबा हदीस मदीने वारे साईं ॿुधायो आहे निमाज़ ख़ुदा जी आहे, पर हुज़ूर फरमायो इहे टे माण्हू ब सल्फ़ सालिहीन जो कौल आहे त ज़ोर भला टे अमल आहिनि। पहिरियों सीने जी सलामती, ॿियो सहामत नुफ़ूस, टियों हर कंहिंखे नसीहत करणु। इन्हनि ख़सलतुनि सबबु जेको पहुतो सो आला मक़ाम ते पहुतो। त दोस्तो हाणे यकीनन इरादो इहो हुयो त पाण सलातो तस्बीह देर सां पढ़ूं, पर अव्हां जी मोहब्बत मूंखे मजबूर कयो आहे त हाणे तव्हांखे नफ़िल पढ़ाए सलातो तस्बीह पढ़जे। इन जे करे आख़िर में तव्हांखे नफ़िलनि जो तरीक़ो ॿुधायां, छो त हिकु नफ़िली अलाए छा आहे। तव्हांखे ॿुधायां 400 साल इबादत हज़रत मूसा जे दौर जो माण्हू करे, अवां हुज़ूर जा उम्मती रुगो बरकातो नफ़िल पढ़ो, उन खां बि वधीक सवाब। त हिन आम बुज़ुर्गाने दीन फरमायो आहे त हिन राति जे अंदरि 50 नफ़िल 100 रकातूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि। जे रब्बुल आलमीन अव्हांखे तौफ़ीक़ अता करे त पढ़ो, जे न त जेतिरो रब्बुल आलमीन अव्हांखे तौफ़ीक़ अता करे सभ खां पहिरीं सूरह फ़ातिहा पढ़ी करे उन खां पोइ हर रकात जे अंदरि ख़त्मो क़ुरान जो पढ़ो, पूरो क़ुरान। सोचींदोसीं सॼो क़ुरान जे पढ़ो त सुबुह थी वेंदो 15 पारा पहिरीं रकात में। पोइ असां दस्तगीर बादशाह पीर थोरा ई आहियूं जो 40 साल सुम्हणीअ जी निमाज़ असां जे वुज़ू असां फजर निमाज़ पढ़ण वारो हो। हीअ त हुआ अल्लाह जा वली आहे। अब सस्तो पैकेज आहे, महांगो पैकेज कोन्हे।
हर नमाज जी हर रकात बरकातों नफिल अलहमद खां पोइ 3 भेरा सूर इखलास पहिरीं रकात में, वरी 3 भेरा कुल अल्लाह ॿी रकात में सलाम वराईंदो हिकिड़े नफिल में 2 ख़त्मनि जेतिरो सवाब। 2 ख़त्मा हिकिड़ो छो 2 ख़त्मा क़ुरान जा तव्हां हिकिड़े नफिल में तव्हांखे सवाब खपे, अजुर खपे। ऐं इहो सवाब मुंहिंजो तुंहिंजो न आहे, मदीने वारे साईं पंहिंजी गुनहगार उम्मत जे लाइ पैकेज करे ॾिनो। हिन रात में असां पंहिंजे आका मदीने वारे ताजदार ते कसरत सां दुरूद पढ़ूं, उन आका खे यादि कयूं ऐं नफिलनि पढ़ण खां बाद कब्रिस्तान में वञण। इहो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम जे अमल मज़ा साबित आहे। त यकीनन इंशाअल्लाह ताला खुदाए अज़्ज़ व जल जी तौफ़ीक़ सां नफिल बि पढ़ो ऐं सूरह यासीन जी तिलावत हिन रात में कजे। अफ़ज़ल आहे सूरह दुखान जी तिलावत हिन रात में कजे, अफ़ज़ल आहे सूरह कहफ़ जी तिलावत हिन रात में कजे, उहा बि अफ़ज़ल आहे। छो त ही रात आहे जागण जी, ख़बर न आहे केॾी महिल मूं गुनहगार जो दफ़्तर अल्लाह जी दरबार में पेश थिए, मां ठठ लॻो सुतो पियो हुजां गफ़लत जी निंड में। इन जे लाइ ही रात मुंहिंजे आका जागी गुज़ारी आहे, जो हुज़ूर फरमायो त जॾहिं अल्लाह जी दरबार में मुंहिंजा अमल नामा पेश कया वञनि ऐं रब्बुल आलमीन पुछे त मुंहिंजो बानो छा पियो करे, त मलाइक ॿुधाइनि त मुंहिंजा मौला तुंहिंजी बख़्शिश पियो घुरे, मौला तुंहिंजे इबादत में आहे, तुंहिंजे ज़िक्र में आहे। भला जे ज़िक्र कंदे कंदे निंड अची वई न, तन तस्बीह मन मणियो दिल दंबोरो जन, तंदू से तलब जो वदत सुर वजन, वदहू ला शरीक लहू इहो एरा गुरगुन, से सुता ई सुहन निंड इबादत तन जी। छो त इरादो त आहे न त जागूं, पर पंहिंजे तबियत इजाज़त नथी ॾिए। के खोड़ सारा असांजा अहिड़ा जमायती बि हूंदा जिन जी दिलि त चवंदी हूंदी त सही नफ़िल बि पढ़ूं, राति जो शान बि ॿुधूं, सलाह तस्बीह पढ़ूं, मुक़ाम ते बि वञूं, पर तबियत इजाज़त नथी ॾिए। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब क़ुरान जे लाइ हिकिड़ो पैकेज ॾिनो आहे, ॿुधायांव बा। हुज़ूर फरमायो त उहे शख़्स जेके पंहिंजी जवानीअ जे जोभन में इबादत गुज़ार हूंदा, नमाज़ पढ़ण वारा जमायत सां नमाज़ पढ़ंदो हो, हाणे जमायत सां नमाज़ पढ़ण खां बाद राति जो तहज्जुद पढ़ंदो हो, पर उन जी उमिरि जो उहो अरसो अची वियो आहे, पीर सन थी वियो आहे, पोढ़ो थी वियो आहे, ॿुढड़ो थी वियो आहे, घर खां मस्जिद ताईं नमाज़ पढ़ण जे लाइ नथो वञी सघे। नमाज़ घर में पियो पढ़े, पर मलाइकनि खे हुकुम थींदो, मलाइको लिखो त ही जमायत सां नमाज़ पियो पढ़े। हिकिड़ो माण्हू जेको ज़िंदगी भर तहज्जुद अदा करण वारो हो, तहज्जुद पढ़ंदड़ हो, या वरी कंहिं खे अल्लाह ताला ख़ज़ाना ॾिना त हू गॾु करे रखंदो। मां चवंदो आहियां त सिगरेट, मेनपुड़ी, गुटको जेके बि इस्तेमालु कयो था न, इलायची फोटा खणी अचो, तव्हांखे दम करे ॾियां, पोइ उन खां इनशाअल्लाह तव्हांखे ज़रूरत न पवंदी, छॾे वेंदो। पोइ उन गुटके, मेनपुड़ी, सिगरेटनि जा पैसा हिकिड़े भांडारे में रखो, अंदाज़ो लॻायो त असां रोज़ घणा पाकेट या केतिरियूं पुड़ियूं खाईंदा आहियूं। पोइ जॾहिं तव्हांजा उहे पैसा एतिरा थी वञनि, उमिरि ते वञो न, उते वञी साईं करीमनि खे मुंहिंजा बि सलाम चओ, बैतुल्लाह में वञी मुंहिंजे लाइ बि दुआ पंहिंजे ज़िंदगीअ ते ख़र्च कयो त इन ते कयो। बाक़ी जेका शइ नुक़सान वारी आहे उन में फ़ाइदो कहिड़ो आहे? त ही स्पेशल पैकेज मदीने वारे साईं फरमायो न त जंहिंखे अल्लाह ॾिनो आहे उहो हर साल उमिरि ते वेंदो हो, पर हाणे कुराड़ो थी वियो, पोड़ो थी वियो, पीरसन थी वियो, किन सबबनि जे करे हाणे दिलि त चवेसि थी त हर साल उमिरो कयां, पर पैसा न आहिनि, ॾोकड़ न आहिनि। अल्लाह जा मलाइको जी मुंहिंजा मौला लिखो त ही उमिरि ते अचे पियो, उमिरो करे। तहज्जुद पढ़ंदड़ हो, पोड़ो पीर सन्ना नमाज जमायत सां नथो पढ़े, अल्लाह साईं जे मलाइकनि खे हुकुम थींदो, मलाइको मूं रब जो इन जे मथां ख़ासि फज़ल आहे, लिखो त ही तहज्जुद पढ़े।
ये कुछ अड़ियों ख़ास मेहरबानियों आहिनि जेके आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां ऐं अव्हां जे मथां आहिनि। हाणे हिन रमज़ान मुबारक खां तव्हां असां हिकिड़ो नेक नियती वारो इरादो था कयूं। वो सस्तो इरादो इहो आहे त पाण हिते हिकिड़ी पेती लॻायूं था, जंहिं खां जेतिरो पुॼे तालो लॻाए चाबी गुम था कयूं। हिन 27 रमज़ान खां मथे 27 रमज़ान ते खोलींदासीं। जेकी बि पैसा निकिता सॼी जमायत मंझां कुणो कढंदासीं, उनखे उमिरि ते जेतिरा बि पैसा निकिता पोइ जंहिंजो बि नसीब थिए, पर उन जमायतनि मंझां जंहिं जो बि उमिरि जी टिकेट निकिरंदी, इंशा अल्लाह ताला हू जॾहिं न वञो ते दुआ घुरंदो त मुंहिंजा मौला ही तुंहिंजो करम ऐं फज़ुल थियो आहे, मके मदीने जी दुआ रद्द न थींदी आहे। हाणे मूंखे वरी बि घुरा, जेको हिकिड़ो दफ़ो वियो न सो इहो पियो दुआऊं घुरंदो, रब वरी वरी आणे दिलदार तुंहिंजे दर ते, मिसकीन मज़ा माणे दिलदार तुझे दर ते, रब वरे वरे आणे दिलदार तुझे दर ते। असल में इहा ॻाल्हि मां पंहिंजे तरफ़ां कोन थो कयां, मरहूम रईस नूर मोहम्मद साहब जो इहो ख़्यालु हो। मूंखे चयो हई त साईं हिकिड़ी पेती अहिड़ी रखूं जंहिंखे तालो लॻल हुजे, कढूं ई न, साल खां पोइ ख़बर पवे मस्जिद में जंहिं शइ जी ज़रूरत हुजे, ख़र्च जेको खपे उहो मां कंदुसि, पर उन मां वरी उन ते मस्जिद ते ख़र्च कयूं, कंहिं माण्हू ग़रीब खे उमिरि ते मोकिले छॾियो। त इहे नेक इरादो करण सां बि सवाबु मिलंदो आहे, पर नेक इरादो अहिड़ो हुजे जेको वुसअत ऐं ताक़त वारो हुजे। ईअं न हुजे जो हमरा मोटियो तबलीग तां लठ खणी माईअ खे कुटणु शुरू थी वियो। अरे बा ज़ाल खे छो थो मारी, सणाई चई, चई सही में इसको मार रहा हूँ। अरे बाबा छो तो मारीस, चई दाढ़ी नहीं रख रहा। अरे ज़ाल माईया माई दाढ़ी कीअं रखंदी, चई रखे न रखे इरादो त करे न, चई दाढ़ी रखे न रखे इरादो ई नथी करे। त अहिड़ो ग़लति इरादो बि न हुजे, नेक कम जो इरादो कंदासीं त यकीनन तव्हां असांजा हिते बि बेड़ा पार त हुते बि बेड़ा पार। हाणे 10 मिंट तव्हांखे तिलावत जे लाइ, अधु कलाक ॾियूं था नफ़िलनि जे लाइ।